बलोचा पल के न रहे दस मास में रोके दस मास में रोके ओ मचा कुल्हा कोरे वर्मिया खान बलोचा पल के न रहे पल के न रहे दिल तोड़िए मियां खान बलोचा पल के न रहे अदियों शाह लतीफ छे और दुमवारे बिट जो घोट लतीफ छे और तुम और वर्मिया खान मियां खान बलोचा पल के न रहे प्रोग्राम के सजाइण में घणो वक्त लगो ऐं गुज़ारिश कयां दोस्त इमदाद सान साहब के स्टेज ते अचनि ऐं सजाद यूसुफ खां सिंध जी सदा मलूक सूखड़ी अजरक रिसीव कनि इमदाद सान साहब के गुज़ारिश है अधे ज़ोरदार ताड़ी थी स्टेज के सजाइण में अधे जो वॾो हथ आहे ॿिनि हथनि जो मेला उनखां बाद में पंडाल में अमांखे यादि हूंदो त सोलर FM 99 दादू कुझु वक़्तु हलियो हो मुर्तज़ा पहवर ऐं मुजतबा पहवर मुंहिंजा दोस्त हिते गॾु आहिनि मूंसां गॾु जॾहिं दादू FM हलियूं जा स्टेशन डायरेक्टर हुआ ऐं उनखे भलीकार चवां थो अदाले ज़ोरदार ताड़ी थी वञे ज़िया अबड़ो साहब खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि ऐं सिंध जी सदा मलूक सूखड़ी अजर रिसीव कनि ज़िया अबड़ो साहब असांजो ही महिमान आहे साईं जन जे ज़ोरदार ताड़ी थी वञे अव्हांजे हुजण जो अहसासु असां सां इहो ई आहे
उस्ताद बुखारी ते हिकु दोस्त रिसर्च कई आहे, ॾाढो सुठो लिखियो आहे। ऐं गुज़ारिश कयां सईद समेजो साहिब खे त स्टेज ते अचनि ऐं उस्ताद बुखारी ते जेको हुननि लिखियो आहे वञी साम्हूं पेश कंदा। अवां जे ॿिनि हथनि जी मेला हथ मथे करे दादू वारा दलेर आहिनि, सिंध जे सुहिणे शहर जा मालिक आहियो, ज़ोरदार ताड़ी थी वञे। सईद समेजो साहिब, अच्छा ही नंढड़ो कमु न आहे, साईं जेसिताईं पहुचनि ताड़ी थी वञे, ॿिनि हथनि जो मेला। भले कई भवरन जे वास वठण आया, तनी खे कमरन ॾिना हंध हीअं में। क़ाबिल एहतराम मुंहिंजा स्टेज ते वेठल उस्ताद आलिम मुहक़िक़, ख़ासि तौर ते मुंहिंजो मेंटोर, मुंहिंजो सब्जेक्ट जो उस्ताद साईं डॉक्टर शेर मेहरानवी साहिब खां मां इजाज़त वठंदुसि त मुंहिंजो जेको पेपर आहे उहो उस्ताद बुखारी जी शाइरीअ में जमालियाती नुदरतूं यानी ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि उन हवाले सां मुंहिंजो पेपर आहे। मां PPT वारे दोस्त खे गुज़ारिश कंदुसि जेकॾहिं हले थो त पहिरियों जेको पेज आहे उतां शुरू करे। उस्ताद बुखारी जी शाइरीअ में जेके मौज़ू आहिनि थोरो उन ते मां तव्हांखे ॿुधायां थो। उस्ताद बुखारी पंहिंजे हमअसर दौर वारनि शाइरनि जे भेट में वधीक मशहूरु शाइर रहियो आहे, छाकाणि त हुनर उहो अवामी असलोब में पंहिंजो शेर लिखियो आहे। उस्ताद बुखारी जी शाइरीअ में असांखे घणा ई नवां मौज़ू ॾिसण में मिलनि था, जिन में जमालियात, फितरत निगारी, रोमानवियत, तसौफ़, वतन परस्ती, मारवाइयत, मोहब्बत, इश्क, प्यार, विछोड़ो, हिजर, फिराक, दर्द, ॾुख, विसाल, मेलाप, समाजी मसइला ऐं तरक़ी पसंद फ़िक्र शामिल आहिनि। पर उनखां पोइ बि या उनखां वधीक अहम मौज़ू जमालियात जे उतार उस्ताद जी शाइरीअ में बेतहाशा ॾिसण लाइ असांखे मिले थी। हाणे जमालियात छा आहे? जमालियात हुस्न, सूंह, सुंदरता ऐं ख़ूबसूरती जे इल्म या फ़लसफ़े खे चइजे थो, जंहिं ते केतिरनि ई दुनिया जे वॾनि वॾनि मुहक़िक़नि जा राया ऐं नज़रिया मौजूदु आहिनि। तफ़सीली तौर ते उन जी वज़ाहत करण बजाए मुख़्तसिरन इहो त जमालियात कंहिं बि शइ खे ख़ूबसूरत बणाईंदड़ सभिनी अंसरनि जो मिलाप आहे। जीअं मिसाल तौरु को बि गुल पंहिंजे पाण में ख़ूबसूरत कोन्हे, पर उन जूं पंखड़ियूं या उन जी जेका पन आहिनि या उन जूं जेके ॿियूं शयूं आहिनि या उन जी ख़ुशबू आहे, उनखां सवाइ गुल पंहिंजे पाण में ख़ूबसूरत नथो थी सघे। इहो ई जमालियात जो इल्मु आहे। हाणे उस्ताद बुखारी जी शाइरीअ में जेका जमालियात असांखे ॾिसण वटां मिले थी, उन में त कई सारा जमालियात जा क़िस्म अचनि था, पर मूं हिते सिर्फ़ु 3 क़िस्मनि जो ज़िक्र कयो आहे। फितरत जी जमालियात में असां वटि जेके शयूं असांखे मिलनि थियूं उन में आसमानी नज़ारा आहिनि, सिज, चंड, तारा, कतियूं, ककर, खिवण, झुड़, तोड़े जो ज़मीन में वण, टिण, ॿूटा, जबल, समुंड, दरिया, जानवर, ॾंढूं, पखी या जीत जणिया, इहो सभु कुझु फितरत जी जमालियात में असांखे मिले थो। ऐं इहो ॾिसूं था त उस्ताद बुखारी वटि इन्हनि अंसरनि मां, जमालियात जे इन्हनि अंसरनि मां असांखे कहिड़ा अंसर मिलनि था। उस्ताद जो शेर आहे त हिकु गुल कतार भंवर त हिकु भंवर गंज गुल, हिकु गुल कतार भंवर त हिकु भंवर गंज गुल, हिन बाग जे बहार जूं कहिड़ियूं खिचियूं कयूं। ऐं ॿियो शेर आहे त शाम शफ़क़ ते तारो चमके, सुबुह कलीअ ते भंवरो भुणके, ॾींहुं ततीअ जो गेरो ॾोटे, मुंहिंजो चाह वधाइण कारण। हाणे इन में ॾिसो था त उस्ताद बुखारी हिकिड़ो मुशाहिदाती शाइर आहे, उनजो मुतालो आहे, उहो ॿार ॾिसे थो, संदसि बाग़ीचे ते ही अभ्यासी शेर ॿुधाए थो
त हू कीअं फितरत जे जमाल खे वेझो खां हुन ॾिठो आहे या हुन पसियो आहे। हू फितरती जमाल बाबति सोचे थो त किथे त हिकु गुल आहे जंहिं ते भंवरनि जी कतार लॻी पई आहे। हर को कोशिशि करे रहियो आहे त हू गुल जो वास वठे, पर किथे त भंवर हिकिड़ो ऐं गुल हज़ारे आहिनि, माना उनजे वास वठण खां तमामु घणा गुल मौजूदु आहिनि बाग़ीचे में, हिन जे ढापण खां वधीक आहिनि। या फितरत जी जमालिया जो ॿियो शेर ॾिसो जंहिंमें शाम, तारे, चमक, सुबुह, कली, भंवरो, ॾींहुं, गेरो, ॾोटे वग़ैरह जो ज़िक्र अचे थो। ही सभु उहे फितरत जे जमालिया जा अंसर आहिनि जेके उस्ताद बुखारी जी शाइरी में असांखे नज़र अचनि था। शाम थींदे तारे जो चमकण, सुबुह थींदे गुलनि जो, भंवरनि जा फेरा ऐं ततल ॾींहं में गेरे जी गायकी वग़ैरह उस्ताद जे दिलि जे तमामु घणो वेझो रहिया आहिनि। उनखां पोइ जेको ॿियो क़िस्म आहे जमालियात जो, उहो आहे जिस्मानी या सिंगार जो जमालियात, यानी जेको असांजा उज़वा आहिनि या जेके आज़ा आहिनि उन्हनि जो हुस्न ऐं उनखां अलावा जेको सिंगार आहे, कजल आहे, लाली आहे या जेको लिपस्टिक आहे, इहे इन क़िस्म जो जेको सिंगार आहे उनजो ॾिसूं त उस्ताद वटि ज़िक्र कहिड़ो ऐं कीअं मिले थो। उस्ताद लिखे थो त बदन बेहिश्त, नज़र नूर, कद क़यामत जो, उहो शबाब कॾहिं ख्वाब में गॾियो हूंदो। ऐं ॿियो शेर आहे त खॼे थो सूंह जे मुहतां नकाब, आहिस्ता आहिस्ता, खॼे थो सूंह जे मुहतां नकाब, आहिस्ते आहिस्ते, अचे थो इश्क जे घर इनकलाब, आहिस्ते आहिस्ते। उस्ताद बुखारी बदन जे बेहिश्त सां तशबीह, नज़र पुरनूर, कदलाए क़यामत जो इस्तारो या महबूब जे मुहतां नकाब जो हटण या संदसि शबाब खे बयानु करणु, जिस्मानी सिंगार जी जमालियात ऐं इहे ॿिया मिसाल उन पेश कया आहिनि। या वरी हिकिड़ो ॿियो ॿ शेर तव्हां ॾिसूं था त सिंगार जी जमालियात जे हवाले सां उस्ताद बुखारी छा थो चवे। तुंहिंजे सिंगार महफ़िल खे गुलशन कयो, बुए ॻाइण लॻी रंग झूमी पिया, दीद गुलाबी दिलबर तुंहिंजी, मुल्क चंबेली माशा अल्लाह, नाज़ुक अंगड़ा रेशम कपड़ा, दिल पथरेली माशा अल्लाह। उस्ताद बुखारी जे शाइरीअ में रुगो सिंगार, जिस्म, हुस्न ऐं इन जी ॻाल्हि न आहे, पर उन जे शाइरीअ में दर्द जो, सिक जो जमाल बि आहे, इंतज़ार जो जमाल बि आहे, बेक़रारीअ जो जमाल बि आहे। उन हवाले सां उस्ताद बुखारी जेके शेर चया आहिनि उहे तव्हांजे साम्हूं रखां थो त उस्ताद बुखारी वटि रुगो सूर, दर्द, दाह खे न बल्कि सिक ऐं दर्द जो गॾियल चस्सो आहे ऐं महबूब जो इंतज़ार ऐं दर्द ऐं सिक मां हीअं ॻाल्हि करे थो, अखियूं साड़ियां, दिलि जलायां, लही पए लुड़, अथम पर कंहिंसां आधेरा नथो भड़कां। ऐं ॿियो शेर ॾिसो त पबनि खां पबड़ियुनि ताईं सिकी सांढियमि, पिरीअ जे प्यार जा पेरा नथो भड़कां। दर्द ऐं सिक जी सभ खां सुहिणी तशबीह साड़ण ऐं जलाइण, उहा दाह ई कहिड़ी जंहिंमें दिलि सड़ंदी हुजे। उस्ताद रुगो दाह ई नाहे कई, पर महबूब जे सिक खेसि एतिरो बेचैन कयो आहे जो भड़की शोलो बि नथो बणिजी सघे। महबूब जी सिक खे उस्ताद पब खां पिंबड़ियुनि ताईं सांडियो आहे। उस्ताद पंहिंजो सॼो वजूद महबूब जी यादि सां सरशार भासे थो। उस्ताद बुखारी जी शाइरीअ में दर्द ऐं सिक जो गॾियल इम्तिज़ाज, उनजो वॾो मिसाल उस्ताद बुखारी पंहिंजे सुर केदारो में कयो आहे। बुनियादी तौर ते हिन तहक़ीक़ी मकाले में उस्ताद बुखारी जी शाइरीअ में जमालियाती नुदरतुनि ऐं जमालियात जे चंद अहम क़िस्मनि जो ज़िक्र कयो वियो आहे, जॾहिं त उस्ताद बुखारी जी शाइरीअ में जमालियात जा केतिरा ई क़िस्म अञा तहक़ीक़ जा मुंतज़िर आहिनि। उस्ताद बुखारी जदीद सिंधी शाइरीअ जी सिफ़ में हिकिड़ो अहिड़ो अहम शाइर आहे जंहिंजी शाइरी अंदरि केतिरा ई कमाल जा मौज़ू समायल आहिनि। उन्हनि में समाजी, इक़्तिसादी, सियासी ऐं वतन दोस्तीअ खां अलावा अदब जा जदीद रुझान, लाड़ा ऐं तहरीकूं पिणु शामिल आहिनि। तंहिं करे उस्ताद बुखारी जी शाइरीअ ते तहक़ीक़ी अंदाज़ में कमु करण जी तमामु घणी गुंजाइश मौजूदु आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अमा जा हथ ख़ामोश आहिनि। दोस्त ज़ोरदार ताड़ी थी वञे। न ईअं न, हथ मथे करे हुजण जो अहसासु ॾियारियो असांखे। उस्ताद बुखारी जूं सेटुनि सां हाणे पंहिंजे हिन प्रोग्राम ॾे हलंदासीं, महिमान ॾे हलंदासीं जेके पंहिंजी दिलि जी ॻाल्हि असां सां शेयर कंदा, उस्ताद ते ॻाल्हाईंदा।
उस्ताद बुखारी जिन सिटुनि सां सिंध जे नौजवान शाइर लेखक प्रोफेसर खे आउं घुराईंदुसि। उस्ताद चए थो त तुंहिंजी शैतान थो ॿधे कोसर ते बंदि ख़ुदा, मुंहिंजो फिरदोस बयाबान बर थी वेंदो, सिंधा साह बिना साह कीअं जीबो, मुंहिंजा महबूब सिवा तुंहिंजे गुज़र थी वेंदो। अव्हां जे ॿिनि हथनि जे मिलाप में अनवर सागर कांदड़ो। रूह अफ़ज़ा ज़हर जहिड़ी ज़िंदगी थी पई, रूह अफ़ज़ा ज़हर जहिड़ी ज़िंदगी थी पई, हेठि तोसां हेठि मुंहिंजी ओछती थी पई। दोस्तो केर तो वही सदियों में कैसा मिले, दोस्तो केर तो वही सदियों में कैसा मिले, वो चरियो ना है मगर ये दिल चरी थी पई, ये दिल चरी थी पई। स्टेज ते बैठल मोज़िज़ ऐं मानाइता अदीबो लेखको ऐं साम्हूं बैठल उस्ताई मानाइता ऐं उस्ताद बुखारी जा आशिक़ो भाइरो भेनरो हक़ मौजूद। मां अॼु उस्ताद बुखारी ते टेटीह वरसी जे मौक़े ते हिकिड़े ख़ासि मौज़ू ते गुफ़्तगू करण आयो आहियां। उहो मुंहिंजे पेपर जो उनवान आहे उस्ताद बुखारी जी शाइरीअ में मौसीक़ी। दुनिया में जेके टे मापा माणा शाइरी लाइ रखिया विया आहिनि, जिन ते शाह लतीफ़ भिटाई दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे, उन में पहिरियों मापो ऐं माण्हू हो त उन शाइर जी शाइरी में इस्लाह कजे त उहो बहितर नज़र अचे, उन में शाह लतीफ़ पहिरियों नंबर हो। ॿियो मापो हुयो मौसीक़ी। पाण मौसीक़ी ते ॻाल्हाईंदासीं। उस्ताद बुखारी जेका शुरूआत कई आहे पंहिंजी शाइरी जी, उहा मौलूद ॻाइण वारा। उस्ताद बुखारी जॾहिं मिठियाणे में पढ़ंदो हो त हुन हारमोनियम वरितो ऐं पोइ अलॻि नवाज़ रुकराईअ खां उहो हारमोनियम वॼाइण सिखियो। उस्ताद बुखारी जेका आहे शाइरी, जेका बि शाइरी आहे उहा ॻाई वई आहे। ऐं उस्ताद बुखारी जो किताब आहे उतू जो तूं, उनजो महाग अलदाद पोइ लिखियो आहे। अलदाद पोइ जो उहो महाग हिकिड़ी शाइरी जी सनद आहे ऐं उन में उहो लिखे थो त उस्ताद बुखारी जॾहिं चबे किथे शाइरी पढ़े थो त हिकिड़ो मोल इंसान आहे, उहो ज़िंदा थी सघे थो, उहो जहिड़ो थी सघे थो ऐं लफ़्ज़नि में हुन साह विझी छॾियो आहे। ऐं हिकिड़े मुशाइरे में उस्ताद ईअं बि चयो त मां जॾहिं शेर पढ़ां त शेर मूं ते अचनि था त उहे शेरनि सां गॾु गीत सां गॾु मूं वटि धुन अची थी वञे। जेको मौसीक़ी जो मुंहिंजो उनवान आहे अॼोके पेपर जो, त मौसीक़ी यूनानी ॿोली जो लफ़्ज़ आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में कंहिं औरत सभ खां पहिरियां को शेर चयो हूंदो ऐं उन औरत जो नालो अनवीर आहे, जेका 2300 क़बल मसीह में पैदा थी ऐं यूनान खां पोइ लातीनी, पोइ फारसी अरबी खां थींदो सिंधी ॿोलीअ में मौसीक़ी पहुतो। त उस्ताद जी शाइरीअ जी वॾे में वॾी ॻाल्हि जेका अली दोस्त जेको किताब लिखियो आहे उस्ताद बुखारी ते, आदेसी उस्ताद, एॾो ज़बरदस्त किताब आहे, अज़ीम किताब आहे। जहिड़ो किताब मिर्ज़ा गालिब ते इल्ताफ़ हुसैन हाली लिखियो आहे, यादगार गालिब, त उन में अली दोस्त लिखियो आहे त उस्ताद बुखारी 112 गलू ऐं साईं हाकिम छा चवंदो हो त आदि बर्मन खां पोइ उस्ताद शाइर सां गॾु वॾे में वॾो मौसीक़ार बि आहे। ऐं उस्ताद चए थो त हिकिड़े कलाम जूं टे ॾिनूं मूं ते ईंदियूं हुयूं। मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां त उस्ताद जी शाइरी मौसीक़ी कीअं आहे। ॿ टे अहिड़ा शेर ॿुधाईंदुसि तव्हांखे। मिसाल तौरु दोस्त चए थो त सोच साकिन जोश पेश गॾु हुजे,
सोच साकिन जोश ते शदमद हुजे, दिल दोद गुफ्तगू गद गद हुजे, दोस्त धोखे बाज हिकड़ी गाल बुध, दोस्त धोखे बाज हिकड़ी गाल बुध, तुंहिंजे धोखे जी बि काई हद हुजे। उस्ताद जे लफ्ज़नि में ये जादू अंदाज़ आहे। मिसाल तौर गुफ्तगू, मैं सबूजे ज़िबा में कभी गुफ्तगू, रंग बूझे ज़िबा में कभी गुफ्तगू, मैं सबूजे ज़िबा में कभी गुफ्तगू, रंग बूझे ज़िबा में कभी गुफ्तगू, जे बदू गुफ्तगू दू बदू गुफ्तगू, पोते कड़की कभी काटकू गुफ्तगू, जो भी जेड़ी कंदो सा कभी गुफ्तगू गुफ्तगू गुफ्तगू। ये उस्ताद जरे कौम जी गाल करे तो तव्हांखे ईअं लॻंदो त ही क़ौम जेका सुती पई आहे उहा जागी थी पए, उथी थी पए। को मुज़ाहिरो हुजे, को धरणो हुजे, के नौजवान जो क़त्ल हुजे, उस्ताद जी शायरी पढ़ो, ही कूक है, ही कूक है, सनेवार खां खंजर खां तिखी आ, ही फूक है, थदी हीर खां ओथर खां तिखी आ, वह मंजे बुका मन में सुती पई आ, लेकिन वह मंजे मुका मन में सुती पई आ, लेकिन ये कौम उथी पई तो पो महशर खां तिखी आ। ॾिसो कौम खे उस्ताद कीअं थो उथारे। लैला सां कई प्यारो मजनू छा थियो, लफ्ज़न सां रखण चाह वॾी मुश्किल आ, मुर्दन में विधी साह ओ ईसा छा थियो, लफ्ज़न में विझण साह वॾी मुश्किल आ। या चए थो कोराम में अची के उस्ताद आई फाथो, मातम कॾहिं कनो पिटींदो पंहिंजी ख़ुशी थो ॻोल्हियां। हाणे लफ़्ज़न सो मौसीक़ीअ द्वारा कोराम में अची कीअं उस्ताद आई फाथो, मातम कनो पिटींदो पंहिंजी ख़ुशी थो ॻोल्हियां। मक़तल खां थोरो अॻिते महफ़िल जो ॾस मिलियो आहे, मां मौत खे लताड़ींदो ज़िंदगी थो ॻोल्हियां, ज़िंदगी थो ॻोल्हियां। दोस्तो, उस्ताद बुखारी अहिड़ो शाइर आहे जंहिंजा तव्हांखे सॼी सिंध में लतीफ़ खां पोइ हाफ़िज़ मिलंदा। हिकिड़ो हाफ़िज़ जंहिंजे लाइ ताड़ियूं थी वञनि, गुलड़ भंड। ॿियो हाफ़िज़ जेको 26 सेप्टेम्बर ते गुज़ारे वियो, अज़ीम सिद्दी, अज़ीम सिद्दी लाइ ताड़ी थी वञनि। टियों हाफ़िज़ बेलाड़वी इनाम शाह, जेको जॾहिं शेर पढ़ंदो त इहे झूमा विझंदो तव्हांखे। त अयाज़ जा शेर बि माण्हू खे यादि हूंदा, पर उस्ताद जा लातादाद सिंध में बदीन खां वठी करे उत्तर ताईं हाफ़िज़ मिलंदा। उस्ताद चए थो, हाणे ॿुधो छा थो चए उस्ताद। चए थो थर में उस्ताद आहे, कीअं उस्ताद, भूरा नासी भींड हितां जा, छाजी चांदी छाजो सोन, भूरा नासी भींड हितां जा, छाजी चांदी छाजो सोन, थर जी वारी चिलके वारी चंड सितारा विसरी विया, सिंधू बारण मंशुर की झर मूलाए आहिनि न्याबे हयात, नीलई दजला गंगा जमुना पवित्र धारा विसरी विया, सिंध सां अहिड़ी जिंद अड़ी जो ॿिया दिल वारा विसरी विया, जिए सिंध सदा जिए ॿिया सभु नारा विसरी विया। महिरबानी तव्हांजी। सगो बना है संगर बना है, सगो बना है संगर बना है, छिना ही नातो छिनी न सघंदुसि, शरीर तां खल लही सघे थी, बदन मां दिल खे कढी न सघंदुसि, खिविण कड़के ज़मीन लर्ज़े, ख़ुदा न रोके उन्हनि जी मर्ज़ी, जिते सितम थिए उते बुखारी, झलण पलण खां रही न सघंदुसि। ॿिनि हथुनि जो मेलाप, अवां जा ज़ोरदार ताड़ी। न न, अवां दादूअ जा दलेर अवाम आहे, हथ मथे करे अञा मज़ो कोन आयो, ज़ोरदार ताड़ी। ऐं हिन पंडाल में आयल असांजी भेण अदी सुंबुल काज़मी साहिबा खे पाण एडवोकेट आहिनि, गुज़ारिश कंदसि स्टेज ते अचनि, ऐं साईं डॉक्टर अल्ताफ़ बुखारी साहिब खे गुज़ारिश कंदसि त अदी खे सिंध जी सदा मलूक सूखड़ी
जेको आहे लुंगी पेश कनि। Kiriu tambu tan bichu, kiriu se kikar bichu, meru chere baapi gaye, khushbu mere hi साईं मुंहिंजा अवां जे ॿिनि हथनि जो मेलाप न ताड़ी थी वञे, असां तव्हां कुझु कोन था घुरूं। असीं सुरहाण जा गेसू सबाबनि जी सवारियूं था कंडा शबनम जे कतरनि खे निगाहनि सां सलाम आयो, न कंडनि खे था खीकारियूं, न थूअर सां रखूं यारियूं, मगर राबेल जा नौकर गुलाबनि जा गुलाम आहियूं। मुंहिंजे जेके महिमान वेठल आहिनि उनखे नंढड़ो निमाणो मुंहिंजो अर्ज़ु आहे त असां वटि जेके अवाम वेठी आहे, मौसीक़ी जे लाइ वेठी आहे, अव्हां खे ॿुधंदा। टाइम जेकॾहिं अव्हां थोरो लिमिटेड कयो त वॾी महिरबानी थींदी। ऐं गुज़ारिश कंदुसि साईं अज़ीज़ कासमाणी साहिब खे साईं जन स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पेश कनि। ज़ोरदार ताड़ी थी वञे अव्हां जे ॿिनि हथनि जो मेलाप। साईं अज़ीज़ कासमाणी साहिब। न ईअं न थींदो। जीअं लतीफ़ जी धरती ऐं लतीफ़ जी शाइरीअ जो फ़लसफ़ो ऐं सॼी सिंध जो जियापो लतीफ़ जे फ़लसफ़े में समायल आहे ऐं असीं सभु उन ई फ़लसफ़े जा राही आहियूं ऐं उन्हनि सभिनी फ़लसफ़े राही हमसफ़रनि में गॾु उस्ताद बुखारी उन्हनि सभिनी जो सरवाण आहे। मुझे अपनी कमी महसूस होती है, मुझे अपनी कमी महसूस होती है, ये दिल जब से लगाया मुहब्बत में। जीअं खुदा पाक पंहिंजे सभिनी तख़लीक़ुनि में इंसान खे अशरफ मखलूक चयो आहे, बिल्कुलु तीअं ई साॻिए अंदाज़ सां हिन समाज जे सिरिश्ते में जेके बि सब्जेक्ट मौजूदु आहिनि उन्हनि में ख़ासि तरह सां फ़नून लतीफ़ा जे सन्फ़ुनि में आला मक़ाम वारी जेकॾहिं का सन्फ़ आहे, का अशरफ आहे, जेका सुर मंडल सां नवाज़ियल आहे, उहा शाइरी आहे। ऐं शाइरी जी जंहिं ते नुदरत थिए ऐं शाइरीअ में जेके क़ादिर कलाम माण्हू थियनि था, तमामु घणा हसीन थियनि था, ॿोलीअ जे स्वभाव सां, लहजे सां, मौज़ूअनि सां ऐं काइनाती फ़लसफ़नि सां उन्हनि माण्हुनि जो जॾहिं प्यारु थी वञे थो त उहे सदाईं जीअंदा रहंदा आहिनि ऐं जीअदान बि उन्हनि जे आसिरे ते हूंदो आहे। अदब जे आला पद जी जेकॾहिं ॻाल्हि कबी, अदब में आला कद जी ऐं बुत जी ॻाल्हि कबी त शाइरी सभिनी सन्फ़ुनि खां आला आहे। उनजा के इलाही सारा सबब आहिनि, पर शाइरी अदब जे दुनिया में सन्फ़ुनि में आला कीअं आहे त शाइरीअ में हिकिड़ो बंदि थिए थो, उन बंद में बिल्कुलु तमामु थोरा लफ़्ज़ थियनि था ऐं उहे थोरा लफ़्ज़ वॾा पुरअसर थियनि था। उहो शाइर हुजे या वली हुजे, जॾहिं उहो ॿिनि सिटुनि जो बंदि पाण ख़ूबसूरत आवाज़ सां जॾहिं पढ़ंदो ऐं उचारींदो ऐं जेकॾहिं उन उचारण जे दौरान या कंहिं बि पथर ते हथु रखे त उहो पथर मुलायम थी वञे थो ऐं उन में तस्वीरूं नज़र अचनि थियूं पियूं। इन अंदाज़ सां ॾिसूं था पिया त उस्ताद बुखारीअ जी शाइरी सिंध जे मथां केतिरो हावी रही आहे। उनजो वॾे में वॾो सबबु ई, उनजा वॾे में वॾा कारण जॾहिं असां ॻोल्हण जी कोशिशि कयूं था त उस्ताद बुखारी अवामी रंग ढंग जे सलूणी ऐं सलीस आसान सां ॿोलीअ जो इंतिख़ाब करण खां पोइ
तमामु गहरनि तमामु ऊचनि ऐं ऊन्हनि मौज़ूअनि खे खणण समेत हू सभिनी अवामी शाइरनि मां हिकु पगदार शाइर वारी हैसियत जो शाइर थिए थो। हुन वटि कई ख़्यालनि जूं जागीरूं आहिनि, केतिरियूं ई शाइरीअ जो सन्फ़ूं आहिनि। उन्हनि सभिनी सन्फ़ुनि में उस्ताद बुखारी जो निभाउ तमामु जानदार ऐं शानदार आहे। इहा वॾी कमालियात जी ॻाल्हि आहे त उन्हनि सभिनी अवामी रंग जे ऐं तमामु ॾुखियनि मौज़ूअनि ऐं सिटरा ऐं काइनाती लकावनि खे पेश करण में जेतिरी हू महारत रखे थो, उन में शाइरीअ जे इल्म वारियूं महारतूं तमामु हुननि में घणियूं ऐं निमाया आहिनि। असीं ॾिसूं था त कुलियात ग़ज़ल जो जॾहिं असांजे साम्हूं अचे थो ऐं उहो अली दोस्त आजिज़ साहब जो तरतीब ॾिनल आहे, उनजे जॾहिं पहिरें ई पने खे असीं उथलाई ॾिसंदासीं त बहर मुज़ारे सां शुरूआत थिए थी पई। बहर मुज़ारे मुफ़ाइलुन फ़ाए लातुन मतिलबु मुफ़सिल सालिम रुकन गॾिजी मुज़ारे जी तुज़ ऐं सिधी माना मुशाबियत रखंदड़ बहर, उहे बहर जन सां मुशाबियत मुज़ारे बहर जी रहे थी, उन्हनि में ख़ासि तरह सां मंसर बहर जी मुशाबियत ऐं कुझु आलिम ऐं अदीब चवनि था पिया ऐं तमामु सुठा शाइरीअ जा ॾाहा माण्हू चवनि था पिया त बहर मुज़ारे ॿिनि वॾनि बहरनि सां हिकु जहिड़ा ई रखे थो। मथी ॻाल्हि जो वॾो दलील इहो आहे त कुलियात जो पहिरियों ग़ज़ल ख़ूबसूरत ख़्याल जा सपना, उनजो मुरतिब अली दोस्त आजिज़ ऐं उस्ताद जा जेके बि ग़ज़ल सहेड़ियल आहिनि, उन्हनि में बहर मुज़ारे में उस्ताद बुखारी जा 50 ग़ज़ल आहिनि। ऐं पहिरियों ग़ज़ल कुलियात जो पहिरियों ग़ज़ल अव्हां जे अॻियां आहे त छा क़ौम ते लिखां मां या हुस्न ते लिखां मां, अफ़सोस ज़िंदगी हिकु पूरो नथो पवां मां। मक़ता आहे त उस्ताद फ़ैसिलो कर, हीअ क़ौम हुस्न आहे ऐं हुस्न तुंहिंजे सिर लाइ तो क़ौम, ऐं हुस्न तुंहिंजे सिर लाइ तो क़ौम खे खणा मां। बहर मुज़ारे मफ़ऊल फ़ाइलातुन उनजो वज़न आहे ऐं साॻिए ई वक़्तु ग़ज़ल साॻियो मुरदिफ़ बि आहे। ऐं जेकॾहिं उनजी तख़्ती कबी इल्म अरूज़ जे बुनियादनि ते त छा क़ौम मफ़ऊल ते लिखां मां फ़ाइलातुन या हुस्न मफ़ऊल ते लिखां मां फ़ाइलातुन। इन अंदाज़ सां उस्ताद शानदार नमूने सां बहर मुज़ारे जे अंदरि जेके पंहिंजा तजुर्बा कया आहिनि ऐं उहे ग़ज़ल मुरदिफ़ बि आहिनि ऐं मुकफ़ा बि आहिनि। आख़िर में आउं हिन सॼे तत खे अव्हां जे अॻियां पेश कंदे त उस्ताद बुखारी पंहिंजी हयाती में जेतिरो बि शेर चयो आहे, उन शेर में फ़न लाज़वाल आहे, फ़िक्र लाफ़ानी आहे। उस्ताद जी शाइरी में पेश कयल फ़िक्र इंसानी ज़िंदगीअ तां रंग मिलाए थो ऐं क़ौम खे जाॻाए थो ऐं क़ौम खे क़ौम वारी हैसियत में तारीख़ खां रोशनास कराए थो। बहर मुज़ारे में उस्ताद बुखारीअ जा रोमानवी जेके तमामु वॾा शाहपारा मौजूदु आहिनि, उन्हनि खे अव्हां हिन कुलियात में ॾिसी सघो था। ऐं अॼोकी हिन ख़ूबसूरत वरसी वारी तक़रीब जो मुबारकूं अव्हां समेत पूरे सिंध जे सॼणनि खे त बहर मुज़ारे जे 50 ग़ज़लनि खे फ़नी तौर ते परखण ऐं ॾिसण ऐं जाचण खां पोइ बकौल शेख अयाज़ ते त नसर पंधु कंदो आहे ऐं नज़्म रक़्स कंदो आहे। बिल्कुलु ई ईअं फ़ख़्र सां चई सघिजे थो त उस्ताद बुखारीअ जो हर लफ़्ज़ हर ग़ज़ल जो बंदि ईअं ई रक़्सां आहे जीअं सिंध में सदाईं उस्ताद बुखारी खे यादि कयो वञे थो। जी लतीफ़ जी ॿोली। साईं जन जरा ज़ोरदार ताड़ी थी वञे। असां वटि सिंध जा सदा मलूक आवाज़ मौजूदु आहिनि ऐं मौसीक़ी बि असां सां गॾु आहे। अवां पंहिंजे हथनि जो मेला, ॿिनि हथनि जो मेलाप थी वञे। असां मौसीक़ी ॾे हलंदासीं। आड़ाह में आलाण इहा अणछेणी सोन में काराण इहा अणछेणी जंहिं वक़्तु सॾे सिंध ऐं बुखारी बुणके
छा लाइ ऐं छाकाणि इहा अणथियणी। ऐं गुज़ारिश कयां पंहिंजे महिमान साईं शौकत उजण साहिब खे स्टेज ते अचनि। साईं गुज़ारिश इहा आहे त टाइम असां वटि घटि आहे, उन जी पार तव्हांखे साईं। मुख़्तसर टाइम में आउं रुगो तव्हांखे हिकिड़ो जुमिलो ॿुधायां। सलाम हिन दादू जे अवाम खे। मां हिते सवेर जीअं आयो हुउसि, बल्कि रस्ते में हुउसि त मूं दोस्तनि सां शेयर कयो त हीउ उहो मजमूओ आहे जेको कंहिं यारी संगत लाइ कोन ईंदो आहे। ही ख़ालिस्तन उस्ताद बुखारी लाइ ईंदो आहे। ही सभु भंवर जेके आहिनि इहे उस्ताद जा भंवर आहिनि ऐं ही पूरो मजमूओ उस्ताद जो आशिक़ आहे। ही असां अदीबनि खे ॿुधण लाइ कोन ईंदो आहे, ही उस्ताद खे ॿुधण लाइ ईंदो आहे। सो हाणे ॻाल्हि था कयूं त उस्ताद उहो हुयो जंहिं महबूब खां आइनूं छॾाए पाण ॾे मुतवजह कयो। गज़ल जो हिकिड़ो शेर अथसि न त ॾिस हेॾे सिके थो सीनू छॾ हाणे इहो आइनू, सिंगार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू। त इहो आइनू उस्ताद जे शाइरीअ जी करामत आहे जो महबूब खां ख़ुदि पसंदी यानी आईने मां हथ कढाए क़ौम ॾे छॾे थो, पाण ॾे छिके थो, पंहिंजे लफ़्ज़नि ॾे छिके थो। उहा शाइरी जेका उस्ताद जी रक़्स कंदे नज़र अचे थी, उन रक़्स ॾे सभिनी जेके बि उनजो मजमूओ आहे पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़, उहो राग में हुजे या ईअं शहर में हुजे, त उनखे ईअं आहे त उहो आइनूं छॾाए उस्ताद पाण ॾांहुं मुतवजह करे थो। इहा उस्ताद जो कमाल आहे। उन खां पोइ आऊं रुगो हिकिड़ो, छो जो पाण शऊर जेकी ॻाल्हि आहे न, उन शऊर जी ॻाल्हि ई आहे त शऊर उहो आहे जेको माण्हूअ खे दुनिया में ऐं दुनिया सां गॾु हिन काइनात में माण्हूअ जो तालुक़ या निस्बत ॻोल्हे लहे त हिनखे शऊर चइबो आहे। हाणे हिन शऊर जी ॻाल्हि खे चऊं था त उस्ताद जी उहा जेका निस्बत आहे सिंध सां, पाकिस्तान सां, दुनिया सां, इन काइनात सां, उहा जेका रिलेटिविटी आहे, निस्बत आहे, उनखे असीं शऊर चवंदासीं। उते अचूं था 1751 में हिकिड़ो बहितरीन एलेजी यानी कसीदो लिखियो वियो हुयो अवाम जे दर्दनि ते। उहो थॉमस ग्रे लिखियो हुयो। उहो शाइरीअ जो रूह अयाज़ वटि बि आहे, उस्ताद वटि बि आहे ऐं इलाही वॾनि जेके बहितरीन दुनिया जा शाइर आहिनि उन्हनि वटि बि इहो रूह आहे या इहो मौज़ू आहे। उन में उन शाइर चयो त फुल मैनी अ फ्लावर ब्लश, फुल मैनी अ फ्लावर born to blush unseen and waste its sweetness on desert air. केॾा न हसीन गुल थींदा आहिनि पर अफ़सोस उहे अनसीन यानी अण ॾिठा रहिजी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जी ख़ुशबू जेका आहे उहा कंहिं बयाबान या ऋण में विखिरजी वेंदी आहे, कंहिंजे कम जी कोन थींदी आहे। ईअं हिते माण्हू भला केतिरा हसीन आहिनि, पोइ उन्हनि खे या फितरत या कुदरत या हालतूं उहो मौक़ो कोन ॾींदियूं आहिनि जो हू गुल वांगुरु टिड़ी सघनि ऐं ॿियनि खे ख़ुशबू पहुचाए सघनि। अहिड़ा माण्हू बि थींदा आहिनि ऐं कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे उस्ताद चए थो उहे हिजाबनि में लिकंदा आहिनि। साॻी शइ थोरो टेक्निक सां, ककर में चंड खिड़ियो छा थियो, ककर ते गुल टिड़ियो छा थियो, हिजाबनि में लिकनि था जे उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। त उहे कुझु माण्हू इहा हूंदा आहिनि जो पंहिंजी ब्यूटी पाण लिकाईंदा आहिनि, उहे खुली कोन सघंदा आहिनि, डिस्प्ले पंहिंजो पाण खे कोन करे सघंदा आहिनि, पंहिंजे पाण खे डिस्कवर कोन करे सघंदा आहिनि। थॉमस ग्रे जो शेर वरी अचूं था अयाज़ ते, अलाए जे छो त कंहिं रंगी चमन में छो न ॼावासीं, टिड़ियासीं दामन सहरा में ख़ुशबू ई अजाई वई। पर उस्ताद थोरो मुख़्तसिर आउं तव्हांखे हेॾी ॿुधाए वञा, ईअं दिलदार मुंहिंजे दिलि खे मोहबत जी ज़रूरत आहे जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत आहे। अकेली सूंहं अणभूई, हाणे इहा आहे त जॾहिं अकेलो गुल किथे टिड़ंदो ऐं ख़ुशबू अजाई वञे, अकेली सूंहं अणभूई, अकेलो इश्क अणवाक़िफ़, ॿिन्ही खे तोड़ ताईं साथ संगत जी ज़रूरत आहे। अल मक़सद त हुस्न खे डिस्कवर इश्क कंदो आहे, उहो बदनसीब हुस्न हूंदो आहे जंहिंखे आशिक़ न मिले, उहो बदनसीब मोती हूंदो आहे जंहिंखे जोहरी न मिले, उहो बदनसीब मोती समुंड जे पाताल में पइजी वेंदो आहे जंहिंखे को गवास न मिले। त उस्ताद उहो गवास हुयो
जंहिं पंहिंजो महबूब यानी सिंधी क़ौम अहिड़े अंदाज़ सां डिस्कवर कई जो अॼु ही तव्हांजे हथनि जा गुलाब ऐं ही तव्हांजी ख़ूबसूरती जेका आहे इहो उस्ताद जो पंहिंजे अंदर जो हुस्न आहे जंहिं असां में उते वियो आहे। त आशिक़ ई महबूब खे डिस्कवर कंदो आहे। उर्दूअ जो हिकिड़ो शेर आहे न त मान मेरे एहसान अरे नादान के मैंने तुझसे किया है प्यार। जेको बि महबूब ताईं सुञातो वञे थो उहो आशिक़ जे इश्क सां सुञातो वञे थो। असां जेकॾहिं सुञाता वेंदासीं त उस्ताद जे इश्क सां सुञाता वेंदासीं। तव्हांजी महिरबानी। चंड करे चांडो की आखां तय आईना चाया, तैडूं सुरही हीर घुले मैं सोचा तै सदवाया। अख बूटा उस्ताद त भावा में कुछ जानिब जागल लाया। बिन अथण जो मेलाप हथ मथे करे ताड़ी न ईअं न काफ़ी दोस्त वेठा आहिनि, ज़ोरदार ताड़ी थी वञे। ऐं वरी महिमाननि खे गुज़ारिश कंदसि असां वटि टाइम घटि आहे। ख़ैर ही माइक त महबूब वांगुरु मिली वेंदी आहे त पोइ किथे थो इंसानु छॾे। ऐं गुज़ारिश कयां साईं मुख्तियार अबड़ो साहिब खे त स्टेज ते अचनि। साईं मुख्तियार अबड़ो साहिब, साईं जिन जे ज़ोरदार ताड़ी थी वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई काबिल एहतराम डॉक्टर अल्ताफ़ हुसैन शाह, उस्ताद बुखारी अदबी काउंसिल जा तमाम उहदेदारान, ताबिश बुखारी, सज्जाद यूसुफ ऐं उन सां गॾु स्टेज ते वेठल ताज बलोच साहब, ताज जोयो साहब ऐं ॿिया असांजा ख़ूबसूरत अदीब ऐं साम्हूं पिंडाल में वेठल दोस्त भाइरो ऐं न्याणियूं, हक़ मौजूद सदा मौजूद। सभ खां पहिरीं त आऊं दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद थो ॾियां उस्ताद बुखारी अदबी काउंसिल जे रूरवां डॉक्टर अल्ताफ़ ऐं उन जी टीम खे त हुननि ही हेॾो वॾो शानदार प्रोग्राम जेको अरेंज कयो आहे उन ते सॼे दादू जे अवाम खे गुज़ारिश कंदुसि त मिली करे हिकिड़ियूं भरपूर ताड़ियूं वॼायूं वञनि त सिंध जे सदा हयात शाइर जे लाइ ही हेॾो वॾो शानाइतो प्रोग्राम अरेंज कयो आहे। ऐं उन सां गॾु आऊं दादू ज़िले जे नौजवान डिप्टी कमिश्नर मुंहिंजे नंढे भाउ सैयद मुर्तज़ा शाह खे बि जसु ॾींदुसि जंहिं मुंहिंजी रवायत खे बरक़रार रखंदे करे स्कूलनि जे अंदरि ॿारनि जो उस्ताद बुखारी अवेयरनेस पैदा करण जे लाइ साॻियो नोटिफिकेशन जारी कयो ऐं हिन साल बि भरपूर तरीक़े सां उस्ताद बुखारी जो पैगाम घर घर ताईं नौजवान नसलनि ताईं स्कूलनि में पहुचायो वियो। हिन दादू ज़िले जे अवाम लाइ इहो वॾो तोहफ़ो आहे त ही शाहज़मान मलकाणी जंहिंजे सीने में हूअं त दर्द पूरे सिंध जो आहे पर ख़ासि करे दादूअ जे अवाम जो आहे जेको हमेशह ॾींहों राति महिनत कंदो आहे। ऐं हिन डिप्टी कमिश्नर हाउस जा उहे माण्हू जंहिंमें इमदाद बि शामिल आहे, ॿिया बि शामिल आहिनि, मिली करे उन्हनि खे सलाम कयो त ही डिस्ट्रिक्ट काउंसिल में जेको प्रोग्राम थींदो हुयो उन जी जॻह ते ही ख़ूबसूरत प्रोग्राम अरेंज करण, ही स्टेज जो ही हेॾो बहितरीनु प्रोग्राम अरेंज करण ते शाहज़मान खे बि मुबारकबाद ॾियां थो। ॻाल्हि इहा आहे त उस्ताद बुखारी ते ॻाल्हाइण जे लाइ तमामु घणो मवाद आहे पर आउं सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं कंदुसि, उहो अवां दोस्तनि खां पुछा कंदुसि। तव्हांखे ख़बर आहे त ही दादू ज़िले जो एज़ाज़ आहे त हिन दादू ज़िले जा माण्हू तारीख़ जा उहे वॾा अज़ीम इंसान रहिया आहिनि जिन खे तारीख़ ऐं इंसानियत जा अज़ीम ऐं अॾींदड़ इंसान मञे थी। इहो दादू ज़िले जे अवाम जो शेवो आहे त जर्मन में लंडन जी हिकिड़ी ट्रेन में
हिन दादू ज़िले जो हिकिड़ो नौजवान सफ़र करे रहियो ऐं जर्मन जेके दुनिया जा वॾे में वॾा पाण खे सुपीरियर नस्ल सम्झंदा आहिनि, आला नस्ल सम्झंदा आहिनि, उन जे मुल्क जी हिकिड़ी हसीन ख़ूबसूरत औरत छोकिरी वेठल हुई उन ट्रेन में। ऐं उहो दादूअ जो नौजवान जेको उन ट्रेन में वेठो हुयो, उन औरत जॾहिं हुन सां गुफ़्तगू कयो त उन 20 मिंटनि जे सफ़र में उन औरत डिसाइड करे छॾियो त विल यू मैरी विथ मी, छा तव्हां मूंसां शादी कंदव? ही दादूअ जो उहो नौजवान हो। ख़बर आहे उहो केरु हुयो? अल्लामा आया काज़ी। ही अल्लामा आया काज़ी दादूअ जो माण्हू हुयो जंहिं 20 मिंटनि जी मुलाक़ात में हिकिड़ी जर्मन जी तमामु वॾी हसीना दोशीज़ा औरत खे पाण सां मुतासिर कयो, जेका न सिर्फ़ु उन सां शादी करे आई पर अॼु सिंध यूनिवर्सिटी में उनजी क़बर बि मौजूदु आहे। इहो कमाल आहे दादू जे माण्हुनि जो। दादू जो माण्हुनि में अल्लामा उमर बिन दाऊद पोटो बि शामिल आहे ऐं कराची शहर में खारादर ऐं मिठादर ॻंढींदड़ जोड़ींदड़ कराची शहर में तरक़ी जो बुनियाद रखंदड़ बि दादू जा माण्हू हुआ। तव्हांखे ख़बर आहे त उहो हिंदू ख़ानदान हुयो ऐं कराची जो पहिरियों विशनदास भारवाणी जेको लोकल गवर्नमेंट जो प्रेसिडेंट थियो हुयो, उहो बि बुनियादी तौर ते दादू जो हुयो। अञा हिन दादू जे अवाम जो तव्हांखे ॿुधायां त ही महर जबल खां वेंदे महरगढ़ ताईं जेके 5000 खां 7000 साल पुराणी तहज़ीब आहे, उन्हनि तहज़ीबनि जा अज़मत जा निशान तव्हांखे आमरी जे पहाड़नि में मिलंदा, खीरथर जे पहाड़नि में मिलंदा ऐं बलोचिस्तान जे मुल्क जेको सिंध जो उन ताईं तव्हांखे मिलंदा। ही दादूअ जो अवाम आहे। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त दुनिया जे अंदरि हुस्न कंहिंखे पसंदि कोन्हे को, पूरी दुनिया खे पसंदि आहे। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त 1931 में किंग एडवर्ड अठें हुस्न जे करे पंहिंजे तख़्त खे लत हणी छॾी ऐं तव्हांजे सियालकोट जे रांझे हुस्न खे छॾे, हुस्न जे ख़ातिर पंहिंजे तख़्त खे छॾे ॾिनो। हिन दौर जे अंदरि हिकु मुल्क जी वज़ीर आज़म पंहिंजे बारबर सां वार कटींदड़ सां इश्क कयो, तख़्त खे छॾे ॾिनो। हीअ लेडी डायना जो पुटु जेको प्रिंस हैरी आहे, उन मेघन मार्कल जेका एफ्रो अमेरिकन छोकिरी हुई, उन सां इश्क कयो ऐं हू वक़्त जो ईंदड़ दौर जो बादशाह हो, पर बादशाह खे छॾे हलियो वियो। उस्ताद बुखारी बुनियादी तौर ते सूंहं जो पसंदीदा सूंहं खे पसंदि कंदो हो ऐं चवंदो हो त सूंहं खे पूॼे वठो, पूॼे वठो। पर जॾहिं हुन जे सिंध सां इश्क थियो त हू महबूब जे वारनि वॾनि खे छॾे सिंध जे उन अणभनि वारनि जी ॻाल्हि कई, उन पेट बुखायलनि जी ॻाल्हि कई। हुन पंहिंजे इश्क खे हिन क़ौम जे लाइ मर्ज करे छॾियो। वक़्तु तमामु घटि आहे, इन करे आउं इहो थो चवां त उस्ताद बुखारी जो शाइरीअ जो सफ़र त महबूब जे वॾनि वारनि ऐं चाह ॾींदड़ चपनि सां शुरू थियो हुयो, पर सिंध जे अणभनि वारनि बेख पुठ यानी कि बुखायल पेटनि जे लाइ हुन जो सफ़र ख़तमु थियो। ऐं उहो ई सबबु आहे त हीअ बि क़ौम कतई तौर ते पंहिंजे मोसननि खे नाहे विसारींदी। अॼु बि जीअं शौक़त हुजणु चयो त हीअ असांखे ॿुधणु नाहे न आया, ही सभु माण्हू उस्ताद बुखारी जे मुहबत में हिते आया आहिनि। तव्हां सभिनी खे सलाम। थैंक यू वेरी मच। महिरबानी साईं। उस्ताद बुखारी जी 33 वरसी ऐं असां प्रोग्राम जारी आहे ऐं असां वटि सिंध जा सदा मलूक रागी पहुता आहिनि। सभिनी जे लाइ ज़ोरदार ताड़ी थी वञे। साईं सूंहं जी ॻाल्हि की उस्ताद बुखारी सिट सम्झ में अचे त दिलि सां दाद ॾिजो। सभु सोणियूं खणी परचनि पोइ बि हिकिड़ी नथी परचे, ताड़ी थी वञे। विनय थोरनि जो मिलाप न न ईअं न, ज़ोरदार ताड़ी। सभु सोणियूं खणी परचनि पोइ बि हिकिड़ी नथी परचे, दुनिया सॼी परचायम छा थियो ॾिस मूंखां सिंधड़ी नथी परचे। हूजार उठी हुत बीठी आ दूर बुस्ताद एॾी नाहे, सो बसरियूं साल घुरे थी जी जल तकड़ी नथी परचे। दाद थी वञे, ज़ोरदार ताड़ी, ईअं न अञा हथ मथे करे। ऐं गुज़ारिश कयां साईं अज़हर अली शाह साहब खे त अचनि। साईं अज़हर अली शाह साहब, साईं जन जे लाइ ज़ोरदार ताड़ी। ऐं असांजा महिमान आहिनि ॿिनि हथनि जो मिलाप। साईं मुंहिंजा ॿिनि हथनि जो मिलाप।
नहमदहू व नुसल्ली अला रसूलिल करीम फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजे मकाले जो उनवान आहे उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ में समाजी तब्दीलीअ जो फ़िक्र। पर शाइरीअ खां पहिरीं ऐं उस्ताद बुखारीअ जे नसर मां ॿ इक़्तिबास तव्हांजा आॾो पेश कंदुसि मुख़्तसर। ऐं उहो नसर आहे मुंहिंजे हथ में लोह कलम, जेको ताज़ो किताब शाया कयो आहे साईं ताज जोए, जंहिंमें डॉक्टर तनवीर अब्बासी, उस्ताद बुखारी ऐं राश्ती साहब जा ख़त ॾिनल आहिनि, ज़ुल्फ़कार राश्ती जा। 1978 खां 1991 ताईं 22 ख़त उस्ताद बुखारीअ जा हिन किताब में शामिल आहिनि। ऐं 15 अगस्त 1982 ते जेको ख़त लिखियो आहे उस्ताद बुखारीअ साईं ताज जोए खे, उन ख़त मां 2 मुख़्तसर ॻाल्हियूं तव्हांजे आॾो आउं पेश कयां थो उस्ताद जे लफ़्ज़नि में। उस्ताद बुखारी चवे थो त सिहत डावांडोल अथमि, सिहत डावांडोल अथमि, बोतो बणियो वेठो आहियां, अंदर खाधो पियो आहे, ॿिनि ऑपरेशननि खां 2 सालनि खां लवाईंदो थो वतां, 2 ऑपरेशननि खां 2 सालनि खां लवाईंदो थो वतां। कहिड़ा ऑपरेशन? हिकु पिते में पथरियुनि जो, ॿियो बुकियुनि में 2 पथरियुनि जो। ॿिन्ही जूं तकलीफ़ूं ऐं खोस पिटायूं अलॻि अलॻि आहिनि। असांखे थोरी तकलीफ़ अचे थी, मथे में को सूर थो पए, कावड़ में भरिजी था वञूं, विढ़ण ते अची था वञूं, मायूस थी था वञूं। ही ॾिसो जबल जेॾो हौसलो आहे, हिमत आहे, 2 सालनि खां तकलीफ़ुनि सां मोह ॾिए पियो, उन्हनि जो इज़हार करे पियो, पर वरी शाइरी ऐं क़ौम खे फ़िक्र बि ॾिए पियो। साॻे ई ख़त में साईं ताज जोए सां मोहबत जो ऐं अक़ीदत जो इज़हार कंदे चवे थो त 2-3 ॻाल्हियूं चिटियूं चवंदुसि त तूं रोज़ बरोज़ अंदर में वॾी जाइ वालारींदो वञी, करे सघां या न, पर चाहियां थो त कंहिं नमूने अमली तौर मोहबत जो इज़हार करे सघां ऐं ॾियां, तां त हेॾे होॾे थी पवण ते सबूत मिली सघे त कहिड़नि दोस्तनि लाइ मूंखे दिली मोहबत ऐं अक़ीदत हुई। ऐं उहा दिली मोहबत ऐं अक़ीदत माण वारो शख़्सियत अॼु असां सां हिते मौजूदु आहिनि, हिन प्रोग्राम में शिरकत करे रहिया आहिनि, प्रोग्राम जी सदारत करे रहिया आहिनि। मां चाहींदुसि त उनजे लाइ उस्ताद बुखारी जे हिन लफ़्ज़नि जे तक़दस में ताड़ियूं ज़रूरु थियणु घुरिजनि। जो जिस्मानी तकलीफ़ हूंदे उस्ताद बुखारीअ जी ही शख़्सियत बि सिंध जे चपे चपे में हिन वक़्तु बि इल्म ऐं अदब जी लाट रोशन कयो अचे पियो। हाणे मां अचां थो मज़मून जे मुख़्तसर इख़्तिसार जे तरफ़। अदब हुजे, शाइरी हुजे, ड्रामो हुजे, थिएटर हुजे, मौसीक़ी हुजे, उन जो जेको अहम मक़सद उहो इहो आहे त समाज जो आईनो पेश करे। कहिड़ो समाज? अॼु जो समाज, कल जो समाज, पर उन्हनि ॿिन्ही खां वधीक सुभाणे जो समाज, मुस्तक़बिल जो समाज छा हूंदो? हक़ीक़ी अदीब उहो आहे जेको अॼु जूं असांखे कमज़ोरियूं बि ॿुधाए थो, कल जूं बि असांखे कमज़ोरियूं ॿुधाए थो, ऐं मुस्तक़बिल में उन्हनि कमज़ोरियुनि खां निजात हासिल करे बहितरीन समाज, आला समाज, आइडियल समाज जोड़ण जो फ़िक्र ॾिए थो। ऐं इहो उस्ताद बुखारी करे थो। मौजूदा वक़्त में सिंध जी हालत छा आहे? 2-3 शेर उन हालत, मौजूदा हालत जेका अञा तब्दील न थी आहे। चवे थो त सिंध जे सूरनि जो कोन्हे आंध पांध, सिंध जे सूरनि जो कोन्हे आंध पांध, घर डठल
वेकियल ढगी कमज़ोर डांद पोइ बि शहपर खे वटींदे थो चवे सोट सां करणो अथमि जल्दी पलांद। त इहो जेको साड़ आहे, हसद आहे, बुग़्ज़ आहे, कावड़ आहे, ये सभु शैतानी वस्फूं असां में हिन वक़्तु हिन मौजूदा समाज में भरियूं पियूं आहिनि। थोरी थोरी ॻाल्हि ते चवे थो त किथे कंहिंजी ॿेड़ी बुॾी वई त छा आहे, किथे कंहिंजी ॿेड़ी बुॾी वई त छा आहे, जे लोढ़े तां झिरकी उॾी वई त छा आहे, सॼो ॻोठ दुल्हन दमामनि ते झूमे, जे घर मां का गूंगी गुॾी वई त छा आहे। न औरतुनि खां पुछो थो वञे, उन्हनि जा रिश्ता ईअं कया था वञनि, उन्हनि जी तालीम ईअं बंदि कई थी वञे, उन्हनि खे ईअं शिरकत मुआशरे में समाज में शिरकत खां रोकियो थो वञे जीअं जानवर हुजनि, गूंगियूं हुजनि, ज़बान ई न हुजनि। ऐं साॻी तरह सां पखी पखण हुजनि, माहौल हुजे, उन माहौल खे कीअं असां तबाह था कयूं, ऐं साॻी तरह सां असां ॿियनि जे नुक़सान ते कीअं था शैतान वांगुरु ख़ुशि थियूं। इहे शैतानी वस्फूं, इहे उस्ताद चवे थो त असांजूं कमज़ोरियूं आहिनि। ॿिए इन्हनि मां जान छॾायो त सिंध सुधरंदी। तुंहिंजी अख में पुतली नाहे पथरी आहे। हिकिड़ा ज़ुल्म कनि था, ॿिया ज़ुल्म ॾिसनि था, ऐं जेके ज़ुल्म ॾिसनि था उन्हनि जी अख में उस्ताद चवे थो त पुतली नाहे पर पथरी आहे। सिंध सड़े पई, तुंहिंजी अख रोए बि नथी। तुंहिंजे बुत में रत जे बदिले रेती आहे। तुंहिंजे बुत में जेको ख़ामोश थी ॾिसे थो, तहरक में नथो अचे, रद अमल में नथो अचे, कंहिं बि ज़ालिम जे अॻियां कंहिं मज़लूम जो भरवसो नथो थिए, उनजो भरजलो नथो थिए त इन बुत में रत न आहे, इन में रेती आहे, ऐं इन अख में पुतली न आहे, इन में पथरी आहे। ख़ल्क़ लुछे पई, तुंहिंजी दिलि छिरके बि नथी। माण्हू पिया रोअनि, माण्हू पिया रड़ियूं कनि, ही मज़े सां महलनि में वेठा आहिनि, ही कामोरा हुजनि, ही निमाईंदा हुजनि, चूंडियल निमाईंदा हुजनि, ही सॼो समाज हुजे, जेके वस वारा आहिनि उहे ईअं माशो ख़ामोश तमाशबीन थियो वेठा आहिनि। उन्हनि खे आईनो थो ॾेखारे। वरी चवे थो त लखे टन भरी कणक भांडनि में पई आहे, ज़ख़ीरा अंदोज़ी, वॾो मर्ज़, वॾी कमज़ोरी। लखे टन भरी कणक भांडनि में पई आहे, थरी लख बुखारा निधन का न आहिनि। थरी लख बुखारा निधन का न आहिनि। गुज़ारिन गुलामनि जा पंहिंजे वतन में गुलामनि जा पिया गुज़ारिन। ही सिंधी सगारा निधन का न आहिनि। इथोपिया में इंसान लोले ले फतके। उस्ताद बुखारी न सिर्फ सिंध जी ॻाल्हि थो करे, पर उहो संसार जी ॻाल्हि थो करे, वो दुनिया जी ॻाल्हि थो करे, थर जी बि ॻाल्हि थो करे, त इथोपिया जी बि ॻाल्हि थो करे त कीअं उते बि लोले जे लाइ इंसान फतके पियो, ऐं उहा सरज़मीन आहे जितां इंसानियत जी शुरूआत थी आहे। ही गुगदाम कारा निधन का न आहिनि। ही गुगदाम कारा निधन का न आहिनि। हाणे इन मौजूदा सूरत हाल खे ऐं माज़ीअ जे कमज़ोरियुनि खे बदिलाइण जे लाइ जेको फ़िक्र ॾिनो आहे उस्ताद बुखारी, मां हिकिड़ो ॿ शेर पढ़ी ऐं पोइ इजाज़त वठंदुसि। चवे थो त अवामी इश्क, जुदोजहद, जुस्तजू, कुर्बानी, सूरियाई जा नवनि तस्वरनि ज़रिए अवामी सोच, एहसास ऐं अमल जी मिटी नई सरगोहे खेनि जिहालत ऐं ख़ुदि फ़िरेबियुनि जे धुबण मां कढी पंहिंजे ऐं समाज जी क़िस्मत बदिलाईंदड़ अवाम में तब्दील करे थो उस्ताद बुखारी जो फ़िक्र। चवे थो त सॼो वक़्तु आहियूं असां इनकलाबी। हाणे इनकलाब जी ॻाल्हि आहे, तब्दीली जी ॻाल्हि आहे, बदिलाव जी ॻाल्हि आहे, बहितरी जी ॻाल्हि आहे। सॼो वक़्तु आहियूं असां इनकलाबी, रुतुनि खे गुतुनि खां वठी था घुमायूं, ख़िज़ाउनि खे लोधे, लुकुनि खे तराए, बहारियूं घुरायूं, खथूरियूं विरहायूं। असांजे हथ में आहे,
मौसमूं बि असांजे हथ में आहिनि, ख़ुशियूं ऐं ख़ुशबूऊं बि असांजे हथ में आहिनि जॾहिं असां इनकलाबी बणिजूं था, उस्ताद बुखारी जी हिन फ़िक्र ते अमल करियूं था। चवे थो त बांस करे थो बीठल पाणी, दुनिया आ दरिया, छोलियूं ॾींदा ईंदा रहंदा फ़िक्र नवां ताज़ा। फ़िक्र नवां अचनि पिया, उन्हनि फ़िक्रनि खे अपनाइण जी ज़रूरत आहे। कलो की ॻाल्हि खे हर हर न दोहरायो, अजो की सोच जो निकितो नुरालो आहे, अजो की सोच जो नुक्तो निरालो आहे। जो काल हुयो सो अॼु न आहे, जो अॼु आ सो न सुभाणे हूंदो। कल दौर बियो अॼु दौर बियो, हर दौर मथां नओं दौर कबो। कल दौर बियो अॼु दौर बियो, हर दौर मथां नओं दौर कबो। जेको अॼु आहे उनखे बि सुभाणे मटिणो आहे, बदिलजणो आहे। इहो उस्ताद बुखारी जो फ़िक्र आहे। हाणे इहो फ़िक्र कीअं ईंदो ऐं इहो इनकलाब कीअं ईंदो? उहो ईंदो, चवे थो त पोख मज़दूरी हुनुर धंधो पढ़ो। पोख बि कयो, मज़दूरी बि कयो, हुनुर बि सिखो, धंधो बि कयो ऐं पढ़ो। राति तोड़े ॾींहुं मुड़सीअ सां कमायो दोस्तो, झंग में पखड़ी वञो ऐं शहर खे चोटी वञो। पंहिंजी धरतीअ ते कदम पंहिंजा जमायो दोस्तो। महिनत कयो, पढ़ो, रोज़गार कयो, हुनुर सिखो। पढ़ियल माण्हू भुलियल माण्हूअ खे सम्झाए, पढ़ाईअ जी ईअं तहरीक थी वेंदी, बराबरि सिंध सूरनि में थी चीचलाए। दवा थींदी त रग रग ठीकु थी पवंदी। झंग झर में रोशनियूं उभरी पवन, बरपटन में ज़िंदगियूं उसरी पवन। माणजन जहिड़े ई जग में जन्नतूं, सिंध तुंहिंजा ॻोठ जे सुधरी पवन। त इन्हनि ॻोठनि खे सुधारण जे लाइ, दादू जे लाइ ख़ासि तौर ते असां उस्ताद बुखारी जी हिन फ़िक्र मुताबिक़ पाकिस्तान आर्ट्स काउंसिल दादू जो क़याम कयो आहे। ऐं उन आर्ट्स काउंसिल में सभु अहल इल्म, अहल अदब, कलमकार, फनकार, अदाकार, मौसीकार सभु मिली करे असां उस्ताद बुखारी जे हिन फ़िक्र खे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़िक्र खे ऐं शेख अयाज़ जे फ़िक्र खे, सभिनी असांजे ही जेके बि हिते सरवाणू वेठा आहिनि सभिनी जे फ़िक्रनि खे अवाम ताईं पहुचाए। ऐं जेका उस्ताद बुखारी तब्दीली चाहे थो, जेको नओं समाज चाहे थो, उन नए समाज जी शुरूआत दादू खां कंदासीं इंशाअल्लाह। महिरबानी। साईं डॉक्टर ज़हर अली शाह साहब पाण प्रो वाइस चांसलर आहिनि दादू कैंपस जा। साईं जन जा ज़ोरदार ताड़ी थी वञे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे हिन पंडाल में सिंध जो तमामु वॾो आवाज़ मंज़ूर सखिराणी पहुतो आहे। ज़ोरदार ताड़ी थी वञे। असांजे हिन पंडाल में ज़वार फ़कीर बि पहुतो आहे। असांजे हिन पंडाल में मास्टर वली पहुतो आहे। खोड़ सारा फनकार आहिनि। ताड़ी पंहिंजे लाइ थी वञे, ऐं पंहिंजे लाइ ताड़ी न, ईअं न, ज़ोरदार ताड़ी। आवाज़ दादू सिंध जी दिलि आहे, सिंध वरी पाकिस्तान जी दिलि। हथ मथे करे, हथ मथे करे जेके दोस्त आहिनि। बुखारी चए थो त हुन चुमियूं ॾींदे पुछो ड्रो थी। ॾिस, सिट सम्झ में अचे दाद लाज़मी आहे। हुन चुमियूं ॾींदे पुछो ड्रो थी, चए मींहं में महिराण जो मापो न कर। हुन चुमियूं ॾींदे पुछो ड्रो थी, चए मींहं में महिराण जो मापो न कर। इश्क में अॻिते पंधु कुझु ॿियो बि आहे, लुत्फ़ में शामिल रुगो पिरी भोसो न कर। ज़ोरदार तयारु थी वञे। ऐं गुज़ारिश कयां साईं अली दोस्त आजिज़ साहब खे स्टेज ते अचनि। साईं अली दोस्त आजिज़, साईं जन जे लाइ ज़ोरदार ताड़ी। अव्हांजा हथ ख़ामोश न हुजनि। हथ मथे करे, हथ मथे करे जेके दोस्त आहिनि। प्यारो साईं अल्ताफ़ चए थो त छॾायो। असां पाण इन ॻाल्हि जा क़ाइल आहियूं त बुखारीअ खे ॻाईंदे ॿुधिजे, छो त उहो ॻाइण ऐं जॻाइण वारो शाइर हो। पर हाणे आया आहियूं त असां बि पंहिंजी वाणी वांगुरु कसर न छॾींदासीं। ॿ टे सिटूं साईं जे हुज़ूर में ज़रूरु अर्ज़ु कंदासीं। बुखारी साहिबु ॿोलीअ जे हवाले सां पाण खे कॾहिं ॿोलीअ जो ठाठारो, सिंधीअ जो सोनारो सॾींदो हो। मक़सदु ॿोलीअ जी सूंहं ऐं सवार जो कमु कंदड़ हो। शाइर ॿोली ऐं नवां लफ़्ज़ तख़लीक़ कंदा आहिनि। मक़सदु इहे लफ़्ज़नि खे नयूं मानाऊं ऐं मक़सदु अता कंदा आहिनि। इन्हनि जो ॿीहर ऐं ॿिए तरीक़े सां इस्तेमालु करे उन्हनि खे हुस्न बख़्शींदा आहिनि। जीअं असां ज़िंदगीअ जे ज़रूरतुनि ऐं वाहिपे वारियूं शयुनि सां कंदा आहियूं। इन जो मिसाल हीअं बि ॾेई सघिजे थो त जॾहिं केरु महसूसु कंदो आहे त सोन जो ई ज़ेवर पुराणो आउटडेटेड थी वियो आहे त उहो उनखे सोनार ॾे खणी वेंदो आहे, त उहो उनखे भञी वरी कंहिं नए ज़ेवर जो रूप ॾींदो आहे।
ताज जोयो साहिबु चवंदो आहे जॾहिं उस्ताद जी शाइरी मुकमिल छपजी चुकबी तॾहिं असांखे सिंधी लुग़त ते ॿीहर नज़र विझणी पवंदी। लफ़्ज़नि जी सुहिणी तरतीब, सरलाइप, सोलाइप, माना ऐं मयारी इस्तेमालु उन में हुस्नाकी पैदा कंदो आहे। इहो केरु तॾहिं करे सघंदो जॾहिं उन जे झोल में माना ऐं मुशाहिदे जा ख़ज़ाना हूंदा आहिनि। शाइरनि खे ॿोलीअ जा लफ़्ज़, इस्तारा, मानाऊं ईअं सुझा पिया हूंदा आहिनि जीअं हारीअ खे ॿनीअ जा ॿारा ऐं काननि जा संग सारिया पिया हूंदा आहिनि। इन लाइ खेनि पंहिंजी ॿोलीअ जो झंग लताड़णो ऐं शर झागणा पवंदा आहिनि। केर बि कमरे में वेठे ककरनि, बारिशुनि, इंड लठुनि ऐं बाखुनि फुटण ऐं सिज लहण जो न लुत्फ़ माणे सघंदो आहे न मुशाहिदो। वण, पखी, माल, गोधोल, मौसमूं, वहंदड़ मोकूं, फुलारियल सरूं, नीरे चोले जो नज़ारो पसण खां सवाइ अहिड़ियुनि मोतियुनि जी कविता कह में कीअं थी पोए सघिजे। छिजड़ा बादल, वणंदड़ तिड़को, फुलारियल सरूं, साम्हूं तुंहिंजो चिलके चहिरो, ओला तूं ई तूं। फुलारियल सरुनि में सिंधू, तुंहिंजूं ई मोकूं, कौसर ऐं तस्नीम मथां कनि टहक ॾेई टोकूं। पीलियूं सरियूं, नीलो चोलो, तुंहिंजो ॻाढ़ो रंग, काफ़ जबल जूं परियूं लंघंदे रहिजी वेंदियूं दंग। बस्तियूं शदीद बर्फ़ में ठिमजी ठरी वयूं, सोचियूं असां जूं सीअ में सिगरियूं ॿरी वयूं। ककरियूं हसीन चिलकणा तारा ॻियण लॻियूं, फूलार ॼण त सरह जूं ॿकरियूं चरी वयूं। जेसिताईं नज़ारे जी सूंह ऐं दिलकशी जो मामूरो आहे तेसिताईं इहो शेर कलाम बेहद हसीन आहे। पर छा इहा ॻाल्हि फ़क़ति एसिताईं आहे? को बि वॾो शाइर रुॻो इन हद इन ॻाल्हि ते इक्तिफ़ा नाहे कंदो। हू जॾहिं ख़्याल जे खुमार में मदहोश थियणु लॻंदो आहे तॾहिं फ़िक्र अची संदसि भेड़ो थींदो आहे ऐं साणस रक़्स में हथ ऐं ॿाहूं मिलाईंदो आहे। ही काइनात आहे कोठारी, हरे हरे, सूरज हथां रझी रझी सदियूं ॻरी वयूं। रंगनि जी आमिदश, कलर मैचिंग, तज़ाद, बेफ़िक्री ऐं बेग़मीअ जी बर्फ़ में बस्तियुनि जो ठिमजी ठरी वञणु, हिकु फ़िक्रमंद शाइर जे सोचनि जो सिगरीअ जा ॿरी पवणु, ककरियुनि जो तारनि खे ढकण बदिरां ॻीही वञणु ऐं अहिड़ी आसमानी नज़ारे खे ज़मीनी ख़ूबसूरत मंज़र सां तशबीह ॾियणु त ॼण सरियां जी फुलार खे ॿकरियूं चरी वियूं हुजनि। जहिड़ो शेर पढ़ी नज़ारे जो ज़ियान विसरी थो वञे। ॿी जेका उस्ताद जी वॾी ख़ूबी रही आहे सा इहा त हू फ़िक्री ऐं उगरी ॻाल्हि हक़ीक़तनि जे कोड़ियुनि गोरियुनि टेबलेट्स जे मथां रोमांस जो मिठो तह कोट चाढ़े पढ़ंदड़ खे खाराए छॾींदो आहे। ॿ टे शेर आहिनि, वॾो मां मज़ून पढ़ंदो ई न आहियां। जीअं आम तौरु हिकु दवा साज़ कंदा आहे, अचो त हिन गीत खे थोरो पढ़ूं, इंजॉय कयूं ऐं इन ॻाल्हि खे बि नोट कयूं। साईं, कींझुर कप ते पन जी झूपी, हथ में जूंगो, कच्छ में गूगी, साकी सोणो 16 सालो, साली जे बदिरां पी प्यालो प्यार प्यालो, हर हर तुंहिंजा वार विखेरे, चोलो चोरे छाती छेड़े, वाह तिखेरो 13 तालो, पी प्यालो प्यार प्यालो। इहो त मंज़र हो मदोशियारो। मींहं वसायूं मुंहं ते फींगूं, नींहं दुखायूं दिलि में चिणगूं, होश गंगाटल जोश जवालो। जे होश गंगाटल आहे त जोश जवाल आहे। जोश में होश रखणु ज़र्फ़ जो कमु आहे। हाणे मूं जेको अर्ज़ु कयो उहा इहा ॻाल्हि आहे त बुख़ारी साहिब फरमाइनि था इहे जेके सभई नज़ारा हसीन, यानी कींझर मौजूं केसी ताईं, जुई जत जियरा जेसी ताईं, झूम झकेरो सम्झ सवालो, पी प्यालो प्यार प्यालो। या जीअं मथे फुलारियल सरह वारा दोहा पढ़ियासीं, उन्हनि जो क्लाइमेक्स ॿुधो। हेॾनि खेतनि हूंदे तुंहिंजो चोलो चतियूं छो, हेॾियुनि सोचुनि हूंदे तुंहिंजूं मोगियूं मतियूं छो। अचो त उस्ताद साईं जे हिन सादे सलीस पर फ़िक्र सां भरपूर सरशार ग़ज़ल खे ॾिसूं, जंहिंजो हर काफ़ियो लही अची हिकु दास्तान गो वांगुरु पंहिंजो किसो कीअं थो बयानु करे। आख़िरी शेर आहे, छो पखियड़ा तिखा उॾिया था वञो, काटबो ॾार कुझु ॿुधाए थो, छो था बोड़िया भलाई बुड़ बुड़ कनि,
ही खॾो तार कुझु ॿुधाए थो, थोरो ख़ामोश हियांव जूं बाहियूं, हियांव जो ठार कुझु ॿुधाए थो। खेल थी ख़त्म वियो बुखारी तब, तुंहिंजो किरदारु कुझु ॿुधाए थो। तूं त उस्ताद खां हली थो वञी, तुंहिंजो सींगार कुझु ॿुधाए थो। ॿियो त नाहे गवाह नेणनि जो, निंड जो बार कुझु ॿुधाए थो। वॾी महिरबानी। मोहतरम साईं, हिन वक़्तु मुख़्तसर वक़्त जे लाइ असां हिकिड़े आशिक़ खे छॾींदासीं जेको हर साल उस्ताद बुखारी जे मुहबत में, इश्क में, प्यार में, अक़ीदत में साल जो कैलेंडर आणींदो आहे उस्ताद बुखारी जे नाले सां। उहो दोस्त आहे फारूक अली सूबरो साहब। उनखे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि ऐं नए कैलेंडर जो नुमाइश कंदासीं, उनजी महूरत कंदासीं ऐं सभई मौजूद दोस्त जेके मथे स्टेज ते वेठल आहिनि उन्हनि खे हिकु कैलेंडर ॾींदासीं त साम्हूं उनजी नुमाइश थींदी। ऐं हिन जे लाइ भरपूर ताड़ी जेको उस्ताद जे इश्क में ही कैलेंडर हर साल आणींदो आहे। ऐं हिन कैलेंडर आणण ते उस्ताद बुखारी अदबी काउंसिल फारूक अहमद सूमरे साहब जिन खे उस्ताद बुखारी अवार्ड सां नवाज़ींदी ऐं उहो अवार्ड बि असां मौजूद महिमाननि जे हथों ॾियारींदासीं। फारूक जो पहिरियां नुमाइश थी वञे। ही कैलेंडर तव्हां ॾिसो जेको हर साल पंहिंजे हड़ा वड़ा पंहिंजे ख़र्च सां उस्ताद बुखारीअ जी मुहबत में, उन जी इश्क में ही कैलेंडर शाया कंदो आहे ऐं हिन उस्ताद जी वर्सीअ जे ॾिहाड़े ते हे खणी ईंदो आहे ऐं मौजूद महिमान उनजो इफ़्तिताह कंदा आहिनि, महूरत कंदा आहिनि तव्हांजे साम्हूं। पर ताड़ी अलाए छो थी वञे, ही मुहबत जी ॻाल्हि आहे, हिकिड़े आशिक़ जी ॻाल्हि आहे जेको पंहिंजे महबूब जे इश्क में ही कैलेंडर हर साल आणे थो। साईं डॉक्टर साहब के गुज़ारिश कंदो त उनखे शील्ड, उस्ताद बुखारी शील्ड। हा, उस्ताद बुखारी शील्डूं जेके बि आहिनि असां पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे ॾींदासीं जिन उस्ताद बुखारी जे हवाले सां कमु कयो आहे। फारूक अली सूमरो साहब साईं मुख्तार अली अबड़े साहब खां ही शील्ड वसूल करे पियो। ही उनजो मनता अवार्ड आहे त हू उस्ताद सां जेको इश्क रखे थो। आऊं गुज़ारिश कयां ॿियो अवार्ड, ॿी शील्ड उस्ताद बुखारी अदबी काउंसिल तरफ़ां मोहतरम साईं मुख्तार अली अबड़े साहब लाइ साईं जन ते तशरीफ़ रखनि, डॉक्टर साहब उन्हनि खे पंहिंजे हथनि सां हीअ अवार्ड ॾींदा। साईं मुख्तार अली अबड़े साहब जी अॻ में तारीफ़ थी चुकी आहे त गुज़िरियल साल असां डिप्टी कमिश्नर हुया ऐं उस्ताद बुखारी जे हवाले सां पाण भरपूर सहकार कयूं ऐं सरकारी स्कूलनि में नोटिफिकेशन कढियाऊं त उस्ताद बुखारी ॾींहुं सरकारी स्कूलनि में सेलिब्रेट कयो वञे। उनखां पोइ प्रेस क्लब दादू हर साल असां सां भरपूर उस्ताद बुखारी जी वर्सी में सहकार कंदी आहे। प्रेस क्लब उनजो प्रेसिडेंट साबिर अली भंड साहब उहे हिन वक़्तु मौजूदु न आहिनि। ऐं मोहतरम निज़ाम शेख खे गुज़ारिश कंदुसि अचनि उनजो अवार्ड वसूल कान उन ते पहुचाइनि। साबिर अली भंड जेको प्रेसिडेंट आहे प्रेस क्लब दादू जो, उनजी टीम मुकमिल तौर उस्ताद बुखारी जे वर्सी जे हवाले सां मुकमिल कवरेज ॾियणु, सहकार करणु उनजो कंट्रीब्यूशन आहे। ऐं मां सम्झां थो साबिर ही टियों टेन्योर आहे प्रेस क्लब दादू जो जेको प्रेसिडेंट रहियो आहे। इंतिहाई शफ़ीक़ ऐं महिरबान दोस्त। उनखां पोइ आउं गुज़ारिश कयां मोहतरम अब्दुल फताह दाऊद पोटे साहब जो अवार्ड आहे। हर साल 6 रोज़ा उस्ताद बुखारी जेको ॾींहुं आहे 6 ॾींहंनि में मुश्तमिल मल्हाईंदो आहे। पंहिंजी आर्ट एंड साइंस कल्चर हुनजी पंहिंजी यूनिवर्सिटी आहे। 6 रोज़ा प्रोग्राम उस्ताद बुखारी जो कंदो आहे उन मनता में।
उस्ताद बुखारी अदबी काउंसिल उनखे शील्ड ॾिए थी। अॼु न पहुची सघिया आहिनि। ऐं मोहतरम गुलण भंड खे गुज़ारिश कंदुसि त उनजी शील्ड वसूल कनि। उनखां पोइ आउं गुज़ारिश कयां उस्ताद बुखारीअ ते तमामु घणे वक़्त खां वठी बहितरीन मकाला पेश कंदड़, बहितरीन मुक़रर, बहितरीन शाइर मोहतरम अनवर सागर कांदड़े साहब जे लाइ शील्ड आहे। अचनि डॉक्टर अल्ताफ़ बुखारी खां वसूल कनि। भरपूर ताड़ियुनि में अनवर सागर कांदड़ो असांजो तमामु पुराणो साथी। ऐं उनखां पोइ हिकिड़ो अवॉर्ड आहे नई टही जो सुहिणो रागी, ख़ूबसूरत रागी, बहितरीन रागी जे उस्ताद खे ॻायो आहे। तमामु नंढड़ी उमिरि में हुन पंहिंजो सुठो रोल अदा कयो आहे। हीअ असांजो नई टही जो रागी आहे अहसन अली सखीराणी। डॉक्टर साहब खां अचनि अवॉर्ड वसूल कनि। अहसन अली सखीराणी अदे ग़ुलाम शबीर सखीराणी जो फर्ज़ंद आहे, जंहिं पंहिंजे नौजवान खे तक़रीबन मां सम्झां थो 5-7 सालनि जी उमिरि में हिन नौजवान खे सिखिया ॾिनई। ऐं अॼु उहो अहसन सखीराणी सिंध जो तमामु बहितरीन रागी तौरु उभरियो आहे। असीं चाहियूं था त नई टही जे रागियुनि खे बि असां हिमत अफ़ज़ाई कयूं ऐं हौसला अफ़ज़ाई कयूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। मां सम्झां थो अवॉर्डनि जी तक़रीब पुॼाणी ते पहुची ऐं हाणे अॻिते निशत जेका आहे सा कुझु अदीब रहियल आहिनि ॻाल्हाईंदा। उनखां पोइ असांजी महफ़िल मूसीक़ी शुरू थींदी। अॼु शाम तुंहिंजे नाम ॿिनि हथनि जो मेलाप। ऐं सभिनी खे ज़ोरदार ताड़ी थी वञे। पंहिंजे लाइ ताड़ी वॼायो। आख़िर वारा दोस्त हथ मथे करे, हथ मथे करे। उस्ताद बुखारी जन सेठुनि सां त तू बेक़दरा, तेरी दिल बेक़दरी, तेरा कातिल लखियां बेक़दरिया। ताड़ी थी वञे, ताड़ी थी वञे। तू बेक़दरा, तेरी दिल बेक़दरी, तेरा कातिल लखियां बेक़दरिया। आख्या नाल चुमा में कुछ चुमण न ॾेवन, तेरे पैर जा तलियां बेक़दरिया। तेरे पैर ढकन सुकोन ॾेवन, तेरे ॻोठ जा गलियां बेक़दरिया। सिर फाड़ गता तब कुछ न कुछन, तेरे घर जा भितियां बेक़दरिया। एक गाल होवे उस्ताद करा, तेरिया सभई गालियां बेक़दरिया। असां सां पंहिंजे मौजूद मेहमान साईं डॉक्टर शेर मेहरानी साहब खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि। साईं डॉक्टर शेर मेहरानी साहब, साईं जा ज़ोरदार ताड़ी। अवञ हथ ख़ामोश न हुजनि जेके दोस्त वेठा आहिनि। महिरबानियूं जावेद साईं। सभिनी खां पहिरियां त आऊं साईं डॉक्टर अल्ताफ़ बुखारी साहब, साईं ताबिश बुखारी साहब, जिन उस्ताद जो अॼोको ॾिहाड़ो, बल्कि आऊं त सॼो ॾिहाड़ो चवंदुसि, छाकाणि त मुशाइरो थियो, हीअ कॉन्फ्रेंस आहे, हिन खां पोइ महफ़िल मौसीक़ी आहे, उहा तरतीब ॾिनी आहे। सभिनी खे तमामु घणियूं मुबारकूं। ऐं यकीनन ये मुबारकों शाबसूं कल्चर डिपार्टमेंट जे मिनिस्टर से ज़ुल्फ़कार अली शाह साहब के ॾींदुसि, जंहिंजी समूरी टीम भरपूर सहकार कयो आहे। साईं DG हबीबुल्ला साहब हुजे, प्यारो सलीम हुजे या प्यारो रूहुल्ला जेको हिते असां सां गॾु हुयो, उन्हनि बि भरपूर साथ ॾिनो आहे, सहकार कयो आहे। खेनि बि शाबस हुजे। ऐं इन ई तरीक़े सां असां उस्ताद खे सेलिब्रेट करे सघूं था। हक़ीक़त इहा आहे त उस्ताद सिंध जो कल्चर आहे, उस्ताद सिंध जी सकाफ़त आहे। उन सकाफ़त खे असां अहिड़े ई तरीक़े सां सेलिब्रेट करे सघूं था। उन में सकाफ़त खाते सहकार कयो आहे। तमामु घणी उन्हनि जी महिरबानी। स्टेज ते तमामु वॾा मोतबर नाला वेठा आहिनि। यकीनन तव्हां महफ़िल मौसीक़ी जे इंतज़ार में आहियो, उनजे करे आउं उहे नाला कोन थो खणां। उस्ताद बुखारी जो हिकिड़ो सिराइकी शेर आहे त अज आई मेरे आगंद ते जण आया अर्श जमीन ते है। अज आई मेरे आगंद ते जण आया अर्श जमीन ते है। रश केडी खुशियां खैरा किती घर मेरे गमगीन ते है। अज रीस बगीचा बंगला को उस्ताद में मिस्कीन ते है। ये प्यारो मुस्तफ़ा
शाह साहब जेको उस्ताद बुखारी जो पोटो आहे, असां अहिड़े तरीक़े सां ईंदड़ नस्ल ताईं उस्ताद बुखारी खे पहुचाए सघूं था। हिन जो पंहिंजे ॾाॾे सां प्यारु आहे ऐं सभई असां उस्ताद सां प्यारु था कयूं, छाकाणि त उस्ताद असांजो शाइर आहे, हिन धरती जो शाइर आहे ऐं हिन सिंध जे चिपे चिपे जो शाइर आहे, असांजे अहसासनि जो शाइर आहे। लोको रोको टोको ॿेई लऊं को लासी लासां बार बिरहदा बिल्कुलु बारी चाह चवेसी चासां इश्क दी अजरक प्रीत दी पाखुर प्यार पवेसी पासां गीत गज़ल उस्ताद बुखारी यार गवेसी गासां। ऐं हिन वॾे शाइर जे लाइ, हिन खिते जे हिकु ॿिए वॾे शाइर शेख अयाज़ पंहिंजे किताब कतिन कर मोड़िया जॾहिं में लिखियो आहे त उस्ताद खे मूं मूड में ॾिसी चयो त कंहिं अरब चयो हो त हीअ दुनिया ऐं हूअ दुनिया ॿई ज़ालूं आहिनि हिकु शख़्स जूं, हिक खे राज़ी कंदे त ॿी नाराज़ थींदी। इन ते हिन टहक ॾिनो ऐं मूंखे उन टहक में उहो उस्ताद नज़र आयो जो कई साल अॻु दादू में मुंहिंजी मुख़्तसिर दावत ते वेठो हो ऐं कंहिं ॻाल्हि ते बेफ़िक्रा टहक ॾे हो। इहो शेख अयाज़ थो लिखे त माना हू उस्ताद समूरो वजूद ॼण त हुनजो हिकिड़ो टहक बणिजी थो वञे। उस्ताद जा टहक ऐं हर तस्वीर में हुनजे चपनि ते लाज़वाल मुर्क हुनजी सिंध सां सिंध खे जन्नत सम्झण जी ताबीर आहे। ऐं इमदाद हुसैनी उस्ताद बुखारी जे लाइ चयो त उस्ताद बुखारी अॼु असां में आहे त उनजो वाहिद कारण उस्ताद बुखारी जी सिंधी अवाम सां ऐं सिंधी अवाम जो उस्ताद बुखारी सां प्यारु आहे ऐं उन प्यार जी गवाही जो कोई प्रोग्राम आहे। इन ई प्यार ई उस्ताद बुखारी जी शाइरी खे अमरता बख़्शी आहे। उस्ताद सही माना में अवामी शाइर आहे ऐं इन ॻाल्हि में को बि शक न आहे त उस्ताद बुखारी वाकई हिकु अवामी शाइर आहे जेको अवाम जे दिलनि में वसे थो, दिलनि में पलिजे थो। उस्ताद बुखारी जी शाइरी जा कई रुख आहिनि, घणा दोस्त ॻाल्हाए विया आहिनि, अञा ॻाल्हाईंदा। ऐं वॾी ॻाल्हि या अहम ॻाल्हि इहा आहे त उस्ताद बुखारी जो लफ़्ज़ लफ़्ज़ साह में सांढण जहिड़ो आहे। हू हिकु अहिड़ो शाइर आहे जेको असांजे दिलनि सां गॾु धड़के थो। हू हिकु अहिड़ो शाइर आहे जेको असांजे रूह में तहलील थियल आहे। हू हिकु अहिड़ो शाइर आहे जेको असांजूं ॻाल्हियूं करे थो, असांजी दिलि जी ॻाल्हि करे थो, असांजे वजूद जी ॻाल्हि करे थो, असांजे वजूद जी बका जी ॻाल्हि करे थो। उस्ताद बुखारी जेॾो ख़ूबसूरत मज़ाहमती शाइर आहे, ओॾो ख़ूबसूरत रोमानी शाइर आहे, ओॾो ख़ूबसूरत जमालियाती शाइर आहे त एॾो ई ख़ूबसूरत वरी सिंध जो दर्द रखंदड़ शाइर बि आहे। एमआरडी मूवमेंट दौरान उस्ताद बुखारी जी कयल शाइरी मज़ाहमत जी शाइरी जो महराज नज़र अचे थी। एॾी आंसू गैस दादू सारो दूहो थियो। तव्हां दादू में वेठा आहियो, दादू मज़ाहमत जी धरती आहे ऐं जंहिं धरती में मज़ाहमत पलबी आहे उतां उस्ताद बुखारी जहिड़ा शाइर उथंदा आहिनि। उतां ही धरती जो आवाज़ थी करे उभरंदो आहे। बाहिनि जे तूफ़ान माण्हू माण्हूअ खे बचे, जलायूं जानियूं छॾनि साड़ायूं सामान अलाड़े इंसान एॾो अंधो छो थियो। इहो उस्ताद बुखारी जो आवाज़ आहे। ऐं असांजे ख़लीफ़े नबी बख्श कासिम जंहिं खरड़ी जो केॾारो लिखियो हो, दादू जी इहा सूरतहाल ॾिसी करे उस्ताद बुखारी चयो हुयो त केॾारो कहिड़ो केॾो गायां कासिमा। ख़लीफ़े नबी बख्श कासिम सां मुखातिब आहे त ऐं ख़लीफ़ा नबी बख्श कासिम तो त खरड़ी जो केॾारो लिखियो, आऊं कहिड़ो केॾारो गायां, केॾारो कहिड़ो केॾो गायां कासिमा जो खरड़ी जहिड़ो सारो नक्शो सिंध जो, सॼी सिंध खरड़ी जो मैदान बणिजी वई आहे। इहो उहो शाइर आहे जेको धरती वासियुनि खे जाॻाए थो, धरतीअ जे माण्हुनि खे जाॻाए थो, धरती सां प्यार ऐं प्रीत जो अहिड़ो नातो ॻंढे थो जो हुनखे हर पत्थर, कारूंझर जो हर पत्थर कोहे नूर थो नज़र अचे। कारूंझर तुंहिंजा पत्थर कुल ई कोहे नूर। हिकु कोहे नूर आहे जंहिं ते दुनिया विड़े थी पई, पर चए थो त कारूंझर तुंहिंजा पत्थर कुल ई कोहे नूर। अॼु कारूंझर कटियो पए ऐं सिंध मज़ाहमत जो आवाज़ बणिजी उनखे रोकियो बीठे। ऐं उस्ताद बुखारी अॼु खां कई साल अॻे चई वियो हो त कारूंझर तुंहिंजा पत्थर कुल ई कोहे नूर,
जहिड़ा तारा जरकणा तहिड़ो बेले बूर सुको ढिंगर पूर अमुल मुल्क मलीर जो। त अॼु मलीर जो मुल्क सिंध जो देश सिंध जी धरती जंहिं दर्द में आहे, अॼु असांखे उस्ताद बुखारी जे आवाज़ जी शदीद ज़रूरत आहे। छाकाणि त उस्ताद बुखारी पंहिंजी शाइरी में उहा लाउडनेस ॾिनी आहे, उहो नारो ॾिनो आहे, उहो कड़को ऐं दड़को ॾिनो आहे जंहिं हुन ज़ालिम खे ललकारियो आहे, जंहिंमें हिकिड़ी ललकार आहे। उस्ताद बुखारी धरतीअ जी दाह खे दर्ज कयो आहे पंहिंजी शाइरी में। हू भले चए त असीं प्यार करण वारा माण्हू आहियूं, हुन चयो आहे, पर चए थो हिन धरतीअ लाइ ऐं तुंहिंजे सुहिणे सिर लाइ तकरार करण वारा माण्हू बि आहियूं। उहो प्यार करण वारो मुरकंदड़ माण्हू तकरार जेकॾहिं करे थो त हिन धरती जे लाइ करे थो, धरती वासियुनि लाइ करे थो, धरती जे धणियुनि लाइ करे थो। ऐं केॾो ख़ूबसूरती सां लिखे थो। मुंहिंजे ख्याल में को अहिड़ो जलसो न हूंदो, का अहिड़ी तकरीब न हूंदी, का अहिड़ी कॉन्फ्रेंस न हूंदी जंहिंमें उस्ताद बुखारी कोट न थींदो हुजे। ख़ासि तौर ते जॾहिं धरती जी ॻाल्हि थिए ऐं उस्ताद बुखारी कोट न थिए त इहा उस्ताद बुखारी जे शेर वांगुरु ई अणथियणी ॻाल्हि आहे। हा जॾहिं जिते देस जे दंग ते जोटणी जोटजे, उस्ताद बुखारी पंहिंजी ॻाल्हि करे थो, वजूद जी ॻाल्हि करे थो, असांजी ॻाल्हि करे थो। हा जॾहिं जिते देस जे दंग ते जोटणी जोटजे, मूंखे मुंहिंजी क़बर मां बि कोठे निजो, मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो। ऐं भले क़बर में हुजां पर उतां बि कोठे निजो, मुंहिंजो नालो लिखो। भीड़ आहे, वॾी लिस्ट आहे, डिघी विच में न आहे विथी। छाकाणि त ही तिनी जो ढेर जिन जूनागढ़ जलायो, ही उहे माण्हू आहिनि जेके भरपूर मज़ाहमत कंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जे नाला लिखण जे लाइ विच में ॼण त का विथी ई कान्हे। पर उस्ताद चए थो भीड़ आहे, वॾी लिस्ट आहे, डिघी विच ते न आहे विथी। कंहिं न कंहिं कुंड ते सिंध जा आशिको, मुंहिंजो नालो लिखो। त उस्ताद सिंध जी भरपूर मज़ाहमत जो शाइर आहे, उस्ताद सिंध जे रोमांस जो शाइर आहे, उस्ताद सिंध जी पंहिंजाइप जो शाइर आहे। ऐं उस्ताद जो हिकिड़ो रोमानवी नज़्म उन मां थोरियूं सिटूं तव्हांजे साम्हूं रखी करे ॻाल्हि खे आउं ख़तमु कयां थो। छाकाणि त उस्ताद असांजे दिलनि जो शाइर आहे, उस्ताद असांजे दिलनि में वसे थो पियो, उस्ताद असां सां मुखातिब आहे ऐं उस्ताद सिंध सां मुखातिब आहे। अॼु हुनजी 33 वर्सी केरु चवंदो त हीअ हिकिड़े शाइर जी 33 वर्सी आहे, हीअ रुगो पिंडाल खणी कंहिंखे ॾेखारिजे त इहो चवंदा त हीअ हिन शाइर जो मैसेज आहे जंहिंखे अॼु सभई हिते ॿुधण आया आहिनि, जंहिंखे सभई इंजॉय करण आया आहिनि। छाकाणि त ही वर्सी न आहे। उस्ताद चयो हुयो सांगियुनि सां गॾु सालगिरह मूं विछड़ी वयसि त वर्सी आहियां, पर शाइरनि जी वर्सी न थींदी आहे, शाइरनि जो विसाल थींदो आहे। हितां खणी हुत जिन रखियोसीं रसियूं, साजन सूह सुरत विखाई वेझो घणो। उस्ताद बुखारी असांखे विख खां वधीक वेझो आहे। का सोन वरनी महजबी जेॾी जवां तेॾी हसी। उस्ताद बुखारी जे लफ़्ज़नि जी सूह ॾिसो, हर लफ़्ज़ मां मौसीक़ी टिमे थी पई, हर लफ़्ज़ में हुस्न आहे, हर लफ़्ज़ में जोहर आहे, हर लफ़्ज़ में ज़िंदगी आहे। का सोन वरनी महजबी जेॾी जवां तेॾी हसी, गल गाढ़ ला अख सुरमगी ॼण हूर आई बर ज़मी। गल गाढ़ड़ा अख सुरमगी ॼण हूर आई बर ज़मी। हर ॻाल्हि वणंदड़ दिल नशी, हर वस वाह वाह बहितरीन। किथ बि खणी ईंदी नज़र, कुझु बि हुजे वणंदी मगर। सन्हड़ी सई ठाहू कुड़ी टिलंदी अचे ॼण डेलड़ी। लफ़्ज़नि में हुस्न ॾिसो, लफ़्ज़नि में ख़ूबसूरती ॾिसो, लफ़्ज़नि में इसमें तज़कीर जो ख़ूबसूरत इस्तेमालु आउं सम्झां थो शायदि कंहिं ॿिए शाइर वटि हुजे जेतिरो ख़ूबसूरत मिसाल उस्ताद बुखारी जी शाइरी में असांखे मिले थो। सन्हड़ी सई ठाहू कुड़ी टिलंदी अचे ॼण डेलड़ी। कुरकेत ॼण का कूंजड़ी, मतिलब त बस मासूमड़ी। किथ बि खणी ईंदे नज़र, कुझु बि हुजे वणंदी मगर। वणंदी बि आहे अहिड़ी तरह, बस हू बहू जहिड़ी तरह। सावण जो सिज उभरण महल, मुंहुं होरड़े कढंदी जॾहिं हू मुरकणी हो मोणी। महिरबानी महिरबानी साईं। कंहिं कंहिं ॾींहं ते ईंदी करतूं। उस्ताद बुखारी तमामु सुहिणी नज़म आहे त कंहिं कंहिं ॾींहं ते ईंदी करतूं, नौ नौ रूह भरींदी करतूं। मायूसियुनि जो ॼारो मूं तां रोज़ अची रोड़ींदी करतूं। मेहर वांगुरु माथो तड़पां, सुहिणी थी सोचींदी करतूं। वेठे वेठे छा थी वञे थो,
पाण कॾहिं परखींदी करतूं दर्द वंदो उस्ताद बुखारी वेही सूर वंडींदी करतूं ॿिनि हथनि जो मेला हेॾी आवाम आहे ज़ोरदार ताड़ी ईअं न हेॾा वारा दोस्त बीठा हथ मथे करे ताड़ी हिन खां पोइ महफ़िल ओसी कया असां वटि न ईअं न ज़ोरदार ताड़ी अॼु इन सदारती महिमान ऐं गुज़ारिश कयां साईं मोहतरम ताज जोयो साहिब खे स्टेज ते अचनि साईं जन जे लाइ ॿिनि हथनि जो मिलाप साईं मुंहिंजा अवांजा हथ ख़ामोश न हुजनि न साईं जन जे लाइ ज़ोरदार ताड़ी अवांजा हथ खामोश हथ मथे करे जेके दोस्त लास्ट वारा दोस्त साईं अल्ताफ शाह बुखारी, साईं अज़हर शाह अली दोस्त, शेर मेहरानवी, मुख्तार अबड़ो, शौकत उजण ऐं ॿिया साथियो। मुंहिंजी तबीयत ठीकु न हुई, साईं अज़हर शाह मूंखे चयो त उस्ताद जे वर्सीअ ते हलबो। मूं चयो त उस्ताद जो सॾु थिए ऐं न हलिजे, ही उहा जाइ आहे जिते वञिजे अखियूं पेर करे। 33 साल गुज़री विया आहिनि ऐं महसूस थो करियां त 33 पल मस गुज़रिया आहिनि। उस्ताद हर तरफ़ जेॾां ॾिसो उस्ताद ई उस्ताद थो नज़र अचे। ही तव्हां सभु मुजस्सिम उस्ताद आहियो, तव्हां सभु उस्ताद जा आशिक़ आहियो। जदीद शाइरनि में शेख अयाज़ ऐं उस्ताद जा मेला लॻनि था, पर उस्ताद जो मेलो अवामी मेलो आहे, जंहिंमें ज़िंदगीअ जे हर शोबे जो माण्हू अचे थो। ऐं एतिरा त फ़नकार अचनि था जेके चवनि था त असांखे सिर्फ़ु हिकिड़ो कलाम ॻाइणु ॾियो, पर आउं चवां थो जेकॾहिं सभिनी फ़नकारनि खे असां हिकिड़ो कलाम ॻायूं तॾहिं ॾींहं गुज़री वेंदा। जेकॾहिं रुॻो शबीर शाहाणीअ खे असीं हिन स्टेज ते विहारियऊं, ॿियो ॾींहुं गुज़री वञे, साॻियो कलाम न ईंदो, साॻियो बेत न ईंदो। आउं सम्झां थो त इहा ॿिए कंहिं शाइर खे ख़ुशनसीबी हासिल न थी आहे। उस्ताद बुखारी उन दौर में जनम वरितो, उन दौर में उभरियो जंहिं दौर में शेख अयाज़ देव कामत थी अॻियां आयो। शमशेल हैदरी, तनवीर अब्बासी, ज़ुल्फ़कार राशिदी, ॿिया तमामु घणा शाइर हुआ। वञुनि जे दौर में शेख अयाज़ सिंध जो आवाज़ थी उभरियो। सिर्फ़ु उस्ताद बुखारी हो जो न शमशेर क़ौमी शाइर थी सघियो, न तनवीर क़ौमी शाइर थी सघियो, न ज़ुल्फ़कार राशिदी क़ौमी शाइर थी सघियो, पर उस्ताद बुखारी इन वञुनि वारे दौर में सिंध जे आवाज़ शेख अयाज़ जे मौजूदगीअ में सिंध जो क़ौमी शाइर थी उभरियो, पर गॾोगॾु अवामी शाइर थी उभरियो। यानी क़ौमी ऐं अवामी। क़ौमी शाइर शेख अयाज़ बि आहे, क़ौमी शाइर मोहम्मद ख़ान मजीदी बि आहे, क़ौमी शाइर राशिद मोराई बि आहे, क़ौमी शाइर सर्वेश सुजावली बि आहे, पर क़ौमीअ सां गॾु अवामी शाइर उस्ताद बुखारी आहे, जंहिंजी शाइरी ॿार बचे खां वठी आउं सम्झां थो दादूअ जे नंढड़नि ॿारनि खां खे जेतिरी उस्ताद जी शाइरी यादि हूंदी, एतिरी कंहिंजी बि शाइरी यादि न हूंदी। घटि में घटि उन्हनि सभिनी फ़नकारनि मंज़ूर सकीराणी खां वठी ॿी वॾी ॻाल्हि त उस्ताद पंहिंजे शाइरीअ जूं धुनूं पाण ठाहियूं, पंहिंजे भाउ हाकुम शाह सां गॾिजी धुनूं ठाहियूं ऐं फ़नकारनि उहे ॻायूं। आउं सम्झां थो त ही वाहिद शाइर आहे जदीद शाइरनि में। जदीद शाइरनि में साईं राशिद कुझु धुनूं जलाल चांडे खे या ॿियनि खे ॿुधायूं हूंदियूं, या राह फ़क़ीर राशिद सां वेही गॾु धुनूं ठाहियूं हूंदियूं, पर उस्ताद पंहिंजूं धुनूं पाण ठाहियूं ऐं उहे अहिड़ियूं त मुस्तक़िल धुनूं ठाहियूं जो अॼु ॾींहं ताईं सभु फ़नकार उन्हनि धुनुनि खे ॻाईंदा था अचनि। ज़रूरत इहा आहे त उस्ताद जे वर्सीअ ते सिर्फ़ु 2 कम कजनि। हिकिड़ी उस्ताद बुखारीअ जी शाइरी पढ़िजे ऐं ॿियो उस्ताद बुखारी जी शाइरी ॻाइजंदे ॿुधिजे। छो त तकरीरूं उहो माण्हुनि खे मज़ो नथियूं ॾेई सघनि जेका उस्ताद बुखारीअ जी शाइरी मज़ो ॾिए थी। उस्ताद चए थो त
कई साल जंहिंखे ख़िज़ा उजाड़ियो आहे, माना सिंध सां सदियुनि खां सालनि खां अज़ाब आहिनि। घटि में घटि ही पाकिस्तान जा 78 साल त सिंध लाइ ख़िज़ा जा आहिनि। उस्ताद चए थो कई साल जंहिंखे ख़िज़ा उजाड़ियो आहे, छा नगमा चवे अहिड़े चमन जो शाइर? हीणनि खे जिते ॾाढ लताड़ियो आहे, छा शहर चवे अहिड़े वतन जो शाइर? माना शहर खां ॻाल्हि चढ़ी वई आहे, पर पोइ बि चवे थो त मां ॿियनि वांगुरु अखियूं ॿूटे सुम्हां, राति जे तारनि खे तड़पाईंदो केरु, मां बि जे मदहोश थी लेटी पवां, पिरह जा पैगाम पहुचाईंदो केरु। शाइर उहो आहे जेको पंहिंजे माज़ीअ जो तसलसुल हुजे, भिटाई जो तसलसुल उस्ताद आहे, पर पंहिंजे वक़्त जो आवाज़ हुजे। 92 में उस्ताद जेका ॻाल्हि कई, 86 में जेका उस्ताद ॻाल्हि कई, अॼु बि उहा साॻी ॻाल्हि मौजूदु आहे त उस्ताद अॼु जो शाइर आहे, पर उस्ताद सुभाणे जो असांजे मुस्तक़बिल जे मुस्तक़बिल जो शाइर आहे। उस्ताद पाणी थोरो ॾिजां, जॾहिं ॾिसे थो त मुंहिंजी क़ौम ग़ुलाम आहे, त उन वक़्तु हू आज़ादीअ जी आजियां थो करे। बंदि कोठीअ में ग़ुलामी आ लिकी, दर ते आज़ादी हणे बीठी तरियूं, या त निकिरी पेश पओ पाणे अची, या त भञणा पवंदा दरवाज़ा दरियूं। हिन वक़्तु सिंध जिन मसइलनि में जकड़ियल आहे, सिंधू दरिया ते केनाल ठाहिया पिया वञनि, कारपोरेट फार्मिंग जे ज़रिए सिंध जूं ज़मीनूं खयूं पियूं वञनि, सिंध ते वहदत वार कया था वञनि। हाणे उस्ताद कल्ह सिंधूअ बाबति चयो हो, ॾींहं जो कमु आहे राति जो ग़म आहे सिंधू तुंहिंजो, ॾींहं जो कमु आहे राति जो ग़म आहे सिंधू तुंहिंजो, मुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो दम आहे सिंधू तुंहिंजो, गीत लिखां पियो जंग विढ़ां पियो ॾे ॾिसे पियो, कन ते कलम आहे हथ में अलम आहे सिंधू तुंहिंजो। या सिंधूअ ते अगरि उहो पढ़ी वियो आहे नौजवान, पर आउं वरी पढ़ां थो, तुंहिंजो शैतान थो कोसर ते ॿधे बंदि ख़ुदा। सिंधू दरिया खे हू कोसर सां तशबीह ॾे थो, बेश्ते जे पाणीअ सां तशबीह ॾे थो। तुंहिंजो शैतान थो कोसर ते ॿधे बंदि ख़ुदा, मुंहिंजो फिरदोस बयाबान ऐं बर थी वेंदो, सिंध आ साह बिना साह न जी सघिबो, मुंहिंजा महबूब सवा तुंहिंजे गुज़र थी वेंदो। ऐं सिंध खे विरहाइण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। कल्ह सलीम हैदर सिंध खे विरहाइण जूं ॻाल्हियूं कयूं, अॼु फारूक सतार ऐं ॿिया आवाज़ ॿुधजनि था, पर उस्ताद बुखारी उन्हनि खे छा थो चए, अख़बारुनि में जो तूं रोज़ निबेरी थो, सिंधू धरती आधेरी का बकरी नाहे। अख़बारुनि में जो तूं रोज़ निबेरे थो, सिंधू धरती आधेरी का बकरी नाहे, धड़ अधु थींदा भेटू देश न अधु थींदो, धड़ अधु थींदा भेटू देश न अधु थींदो, देश वंडायूं हीअ का हट जी वकरी नाहे। यानी उस्ताद बुखारीअ अॼु खां 40 साल अॻु जेको शहर चयो, अॼु जे गासिबन सिंध जे वहदत ते वार कंदड़नि लाइ अॼु बि ओड़ो ई मोचड़ो आहे, उन्हनि खे भेटू सॾे थो। भेटू कंहिंखे चइबो आहे तव्हां सभु सिंधी ॼाणो था। त आउं सम्झां थो उस्ताद बुखारी अॼु जो आवाज़ आहे, उस्ताद बुखारी सुभाणे जो आवाज़ आहे, उस्ताद बुखारी असांजो माज़ीअ जो माज़ी आहे, उस्ताद बुखारी असांजे हाल जो तर्जुमान आहे, ऐं उस्ताद बुखारी असांजे मुस्तक़बिल जे मुस्तक़बिल जो बि शाइर आहे। छाकाणि त हुनजी शाइरी सदियुनि ते मोहित आहे ऐं हू सदियुनि जो शाइर आहे। महिरबानी।
गुज़ारिश कयां साईं असद कोराई साहब के साईं को गिफ्ट है असद कोराई साहब के तो पंहिंजो किताब पेश कंदा साईं डॉक्टर अल्ताफ बुखारी ऐं अॼु सदारती महिमान साईं ताज साहब के साईं ताज साहब साईं महिमान गुज़ारिश कबी तो हेठि लही हली साम्हूं निशा सुधे विया न और हिकिड़ी अनाउंसमेंट हा मुस्तफ़ा नालो हा आइटम थींदो हिते डांस जो छोकिरा असद कोराई साहब सिंध जी पंहिंजो हिकिड़ो किताब पेश कयो सिंधी फिल्म वर्ड साईं मुंहिंजा प्यार बुखारी पल मशवरो माण्हुनि ॾिनो पुरज़ा थी पवंदे चरिया दहकी चयो दिलि ऐं मूं चयो मुश्किल जानी इश्क बिन जियां ही नंढड़ो मुस्तफ़ा शाह उस्ताद बुखारी जो पोटो आहे ज़ोरदार ताड़ी शाइरी ॿुधाईंदो हथ मथे करे हिन खे दाद ॾियो न ईअं न हथ मथे करे ज़ोरदार ताड़ी अञा ताड़ी थी वञे उस्ताद बुखारी चए थो त कुल्फत कठे करण खां मोहबत रती चङी आहे कूड़े किसे खण खां हिकु सिट सची चङी आहे खारियूं खटियूं न खोलियो ॿोलियूं मिठियूं खे ॿोलियो रसवल रखी चङी आहे माखी चखी चङी आहे मोहबत जे मामले में संगत जे सिलसिले में गणती कभी त न आहे पर जे कॾहिं चङी आहे पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा उस्ताद दिल पकी कर जो दिल पकी चङी आहे हथे खाली आहियूं ज़माना मञूं था मगर लोहो लफ़्ज़नि सां मोड़े सघूं था सितमगर जो घर घास लेटा अॻे चपन में उमाणियो लिकायो वठूं था